नूरी ऐं नारी जोगेड़ा जहान में बरी जिन बारी ऐं न जींदी हूंदी। दोस्तों, जीअं लतीफ़ साईं जी धरती, लतीफ़ साईं जी ॿोली। हिकु हफ़्ते जे ब्रेक खां पोइ वरी तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। असां फ़लसफ़े जे मुकमिल कोर्स जे सिलसिले में असांजो जेको चोथों जेको सेशन आहे उहा इलियाही स्कूल वजूद ऐं तब्दीली जो बहस, परमीनाइट्स ऐं ज़ेनो उन्हनि जा जेके फिलासफ़र आहिनि क़दीम यूनान जा, उन वारे सां असां गॾु थिया आहियूं। असांजो ॿियो स्पीकर मोहतरम नवीद संदीलो साहिबु आहिनि। नवीद संदीलो साहिबु जल्दी असांखे जॉइन करे वठंदा। अकबर नगारी साहिबु मसरूफ़ियत ऐं डॉक्टर्स खां टाइम वठण जे करे असांखे जॉइन कोन था करे सघनि। हिन दफ़े नेक्स्ट सेशन में असां सां गॾु हूंदा। असांजो मोहतरम स्पीकर राशिद दाऊद भुट्टो साहिबु हमेशह जे असां सां गॾु आहे। फ़लसफ़ो हिन इस्तिसाली दुनिया में असांजे सोचनि जा दरवाज़ा खोलण जो अहम डग आहे, अहम रस्तो आहे, जंहिंजे ज़रिए असां सोचूं था ऐं शयुनि जे बारे में गौर फिक्र ऐं वीचार कयूं था ऐं सोच सां मुहबत कयूं था पिया। अदरवाइज़ ही जेका टेक्नोलॉजिकल दुनिया आहे, जंहिंजी सफोकेशन आहे हिकिड़ी, उहा असांखे ॾाढो मुंझाए थी, ॾाढो फासाए थी पई ऐं उहा सोचनि जा दरवाज़ा बंदि करे थी। इस्तिसाली दुनिया जो पहिरीं एजेंडा आहे ई आहे माण्हुनि खां सोच खसे वठिजे। माण्हुनि खे मशीनी किल या मशीनी पुर्ज़ो बणाए छॾिजे त जीअं माण्हू अॻिते न वधी सघे, माण्हू सोचे न सघे, माण्हू सवाल न करे सघे, माण्हू सवाल ॾाह ऐं सोच सां मुहबत न करे सघे ऐं माण्हू उते ई बीठो हुजे। उनखे असां जीअं गवर्न कयूं, असां जीअं उनखे हलायूं, उहे ईअं ई हिकु मशीन ऐं किल ऐं हिकु रोबोट वांगुरु हलंदा हलनि। पर फ़लसफ़ो उन्हनि सभिनी रुकावटनि खे तोड़े थो ऐं असांखे ॿुधाए थो त काइनात जे तमामु अहम शयुनि जे बारे में सोचो। असीं वजूद जे बारे में सोचूं था, असीं काइनात जे मज़र ऐं लकाउनि जे बारे में सोचूं था, काइनात जे तस्वरनि जे बारे में सोचूं था ऐं जेके एब्स्ट्रैक्ट या जेके वजूद रखंदड़ शयूं आहिनि उन्हनि जे बारे में सोचूं था। अॼोको बहस बि असांजो तब्दीली ऐं वजूद जे बहस जे हवाले सां आहे। वजूद एसेंस इज़ फस्ट या जेको आहे एग्ज़िस्टेंस इज़ फस्ट, असां पढ़ी आया आहियूं एग्ज़िस्टेंस फस्ट या एसेंस फस्ट वारी ॻाल्हि आहे। पहिरें छा आहे एग्ज़िस्टेंस प्रीसीड एसेंस, असां किरकेगार्ड, सार्थर या अल्बीर काम्यू या ॿियनि लेखकनि जे हवाले सां ॼाणे आया आहियूं, पर उन जा बुनियाद क़दीम आहिनि, उन जा बुनियाद यूनान में मौजूदु रहिया आहिनि। फ़िलासफ़रनि सोचियो आहे, फ़िलासफ़रनि इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं अॻिते हली करे उहे बाक़ाइदा हिकिड़ी एग्ज़िस्टेंशियल थियरी हुजे या थिएटर ऑफ एब्सर्ड हुजे या ॿिया जेके फ़िक्री ज़ाविया आहिनि उहे हुजनि, उहे असां वटि अॼु मौजूदु आहिनि। पर डेफिनेटली उन्हनि सभिनी जूं पाड़ूं क़दीम यूनानी फ़लसफ़े में मौजूदु आहिनि, जेके गुज़िरियल असां 3 सेशन्स में ऐं 5-6 फ़िलासफ़र जेके असां पढ़ी आया आहियूं उन्हनि बि इन्हनि शयुनि जे बारे में ॿुधायो आहे, ॿियनि खोड़ सारियुनि शयुनि जे बारे में ॿुधायो आहे। असां उन्हनि शयुनि खे अॻिते वधाए करे असां अॻिते वधंदासीं। वजूद छा आहे, वजूद जो बहस कहिड़ो आहे, तब्दीली छा आहे, तब्दीली खे कीअं ॾिसजे, कहिड़े नमूने सां ॾिसजे, तब्दीली जा शक्लियूं कहिड़ियूं आहिनि, परमीनाइट्स ज़ेनो उन्हनि जे बारे में छा चयो आहे, इहे सभु शयूं असां सिखंदासीं। असां इंतज़ारु था कयूं त नवीद संदीलो साहिबु असांखे जॉइन कंदो। राशिद दाऊद भुट्टो साहिबु बि असांजे लाइ काफ़ी आहिनि। साईं राशिद दाऊद भुट्टो साहिबु तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल तव्हांजी शख़्सियत आहे ऐं पोयनि सभिनी सेशन्स में तव्हां राशिद साहिब खे जेतिरो पसंदि कयो आहे, जेतिरो मान ॾिनो आहे, जेतिरो व्यूअर्स असांखे ॾिठो आहे, जेके कमेंट्स कया आहिनि, एप्रिशिएट कया, असां उन सभिनी जा तुराइता आहियूं ऐं असांखे उमेदु आहे त हीउ सिलसिलो ऐं हीअ जेके सेशन्स जेका सीरीज़ आहे मुकमल कोर्स जूं, उहा असां जारी रखंदासीं ऐं इहो जारी रखण सां गॾोगॾु असां उन्हनि मां घणो कुझु सिखंदासीं ऐं फ़लसफ़े खे नए सिर खे ॾींदासीं। राशिद दाऊद भुट्टो साहिब खे असीं भलीकार चऊं था। हिते असां राशिद साहिब खे दावत था ॾियूं, हू पंहिंजे इन फ़लसफ़े जे तारुफ़ पोयनि सां लिंक करे ॻंढे करे असांखे नए हिन जेके नवां फ़िलासफ़र्स आहिनि परमीनाइट्स ज़ेनो जे बारे में असांखे ॿुधाए ऐं असांजे वजूद ऐं तब्दीली जे बहस जे बारे में असांखे ॿुधाए। जेसिताईं नवीद साहिबु जॉइन कनि, असां राशिद साहिब खे दावत था ॾियूं ऐं राशिद साहिब खे भलीकार था चऊं ऐं थैंक यू चऊं था जो हुन असांखे टाइम ॾिनो ऐं मुसलसल सां गॾु रहियो। राशिद साहिबु तव्हांजे हवाले आहे। महिरबानी। साईं मुबारक साहब, हिकु त तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिन क़िस्म जे माहौल जे अंदरि हिन क़िस्म जी सीरीज़ खे शुरू कयो आहे ऐं जंहिंजे अंदरि पाण मुख़्तलिफ़ शयुनि ते बहस करे रहिया आहियूं, काइनात खे बि सम्झण जी कोशिशि करे रहिया आहियूं, बल्कि जेके बि अॼु इल्म मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी जे बुनियादनि ते ॻाल्हि ॿोल जी पाण शुरूआति कई आहे, जेका हेसिताईं त उनजे बुनियादनि ते ॻाल्हि ॿोल थिए पई, पर उहो सिलसिलो जॾहिं अॻियां ईंदो ऐं मॉडर्न पीरियड जे अंदरि पहुचंदो त
त पोइ उन जे अंदरि असांखे इलाही कुझु शयूं वधीक वाज़े ऐं चिटाई सां सम्झ में अचणु शुरू थी वेंदियूं हलियूं त कहिड़ियूं साइंसिस उहे किथां किथां ऐं कीअं डेवलप थियूं आहिनि। न फ़क़ति इहो, पर साइंसिस जे लिमिटेशन्स जी बि असांखे ख़बर पइजी सघंदी। त हीअ इंतिहाई अहम बहस आहे ऐं बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कई आहे त अॼु सभ खां वधीक जंहिं शइ ते कमु थिए पियो उहो इहो आहे त माण्हुनि खां सोच कसे वठिजे। माण्हू ॾिसंदो त रहे लकान खे ऐं माण्हुनि खां किताब खसे वठिजनि। किताब त उनखे ॾिजनि भले ऐं किताब उन्हनि खे मिलियंस जे तइदाद में ॾिजनि, पर उन वटि उहो टाइम ई न हुजे ऐं उहो टाइम ॿियनि शयुनि जे अंदरि उनखे कीअं कैप्चर कजे उन ते बे इंतिहा ऐं तेज़ी सां कमु थी रहियो आहे। ऐं उन जे अंदरि जिते असांजी लिमिटेशन्स खे तमामु घणो घटायो वियो आहे, अॻु में असां शयुनि खे पढ़ण जे लाइ वॾो टाइम लॻाईंदा हुआसीं, शयुनि खे ॾिसंदा हुआसीं। हाणे असांजी जेका कंहिं बि शइ जे बारे में सम्झणु या उन जे लाइ जेको वक़्तु आहे उहो असांखे 3 मिंटनि ताईं जो आहे। जेकर 3 मिंटनि ताईं असांखे शइ पसंदि आई त ठीकु आहे, न त पोइ असां पास आउट थी करे कंहिं ॿिए तरफ़ निकिरी था वञूं हलिया। इहे ॾाढियूं शयूं हिकिड़े पासे पॉज़िटिव थियनि थियूं, पर ॿिए पासे हुन जा असर बि असां ते नज़र अचनि था ऐं उहे शयूं असीं ॾिसूं था त का बि शइ जेकॾहिं इमीडिएटली असांखे उहो लुत्फ़ु ऐं उहो मज़ो ॾिए पई त ठीकु आहे, न त असां पास आउट करे कंहिं ॿिए तरफ़ निकिरी था वञूं हलिया। त हाणे उहा साॻी शइ जेका शइ असांजे ॾिसण सां लाॻापियल आहे उहा असांजे मज़मूननि सां बि अची वई आहे, असांजी किताबनि सां बि अची वई आहे। तंहिंजे करे इन क़िस्म जे दौर जे अंदरि हिन क़िस्म जो जेको डिबेट ऐं डिस्कशन्स आहिनि ऐं उन्हनि खे जेका इनकरेजमेंट मिले थी ऐं उनखे इलाही का ॾिसंदड़ त सच पुछो त मूंखे तमामु घणी हैरानी थिए थी त माण्हू सिखणु चाहे थो। ऐं इहो उहो ई साॻियो सुवालु आहे जेको हमेशह इंसानु हिन समूरे काइनात जे राज़नि खे पुरूड़णु चाहे थो। जॾहिं उनखे उन क़िस्म जी मवाद मिले थो त हू ज़रूरु उन जे अंदरि दिलचस्पी वठे थो ऐं दिलचस्पी जी सतह जॾहिं हिक खां अॻीं ॾाके ते वञे थी त पोइ उहा वापसि पहिरीं ॾाके खे क़बूले नथी। हाणे असां ईंदासीं उन फ़लसफ़े ते परमनाइडिस ऐं ज़ेनो ते जेको आउं सम्झां थो त यूनानी तारीख़ जे फ़लसफ़े में ऐं अगाॾे फ़लसफ़े जे अंदरि तमामु घणो ॾुखियो सम्झियो वञे थो। मूं पहिरीं डिस्कशन जे अंदरि इलाही का लतीफ़ा ॿुधाया हुआ फ़लसफ़ियुनि सां लाॻापियल। तीअं जॾहिं आउं परमनाइडिस खे पढ़ां थो त हिकिड़ो ॿियो लतीफ़ो आहे जेको हितां सां लाॻापियल आहे। ऐं आउं जॾहिं फ़लसफ़े शोबे जे अंदरि पढ़ंदो हुउसि त पोइ मुंहिंजा दोस्त मूंखे मुंहिंजो तारुफ़ु कराईंदा हुआ। उहो मुंहिंजो तारुफ़ु कुझु हिन तरह ते कराईंदा हुआ त उहा सब्जेक्ट साईं जो कहिड़ो आहे त हू चवंदा हुआ त हिननि जो जेको सब्जेक्ट आहे उहो इहो आहे त का माई हुई जंहिं भित ते छेणा पे थपिया, उहा थपे हली वई। उहो उन टाइम ते हीउ जॾहिं वापसि आयो ऐं अची हुनखे गौर सां ॾिठो त हीउ हैरान ऐं परेशान थी करे हुनखे ॾिसणु शुरू थी वियो हुयो ऐं हिन चयो त सुवालु इहो आहे त इहा मैंह हिते छेणा कीअं लाथा। सो तंहिंजे करे इलाही का उहे बहस थियनि था जिन जे बारे में माण्हू जॾहिं सोचे थो त हैरान थो थी वञे। हाणे छेणा भित ते थपियल आहिनि, उन जे अंदरि मैंह कीअं लाथा आहिनि, हाणे इन ते गौर ऐं वीचार हले थो पियो, आख़िर कीअं ख़बर पवे। सो परमनाइडिस खे जॾहिं पढ़िजे थो त उन जा जेके वीचार ऐं ॿियूं शयूं असांखे मिलनि थियूं उहे इलाही क्यूं मुंझंदड़ बि असांखे लॻंदियूं, पर उहे बुनियादी आहिनि। ऐं परमनाइडिस खे जॾहिं असीं अचूं था त इन खां पहिरीं असीं जिन फ़लसफ़ियुनि जो ज़िक्र कयो आहे उहे उन जे अंदरि इलाही का जाइंट फ़लसफ़ी अची चुका आहिनि। थैलीस जो त असां ज़िक्र कयूं था, पर जेको ज़िक्र एनेक्सिमैनस ऐं माइंडर जो करे चुका आहियूं, पाइथागोरस जो करे चुका आहियूं, हेरेक्लिटस जो करे चुका आहियूं। ऐं हेरेक्लिटस जंहिं क़िस्म जी डायलेक्टिक्स ॾिनी हुई उहे सभु सुवाल जेके हुआ उहे परमनाइडिस जे साम्हूं हुआ। ज़ेनू इन जो ॻोठाई हो ज़ेनोफेनस, ऐं जंहिं देवताउनि खे जेके देवता आज़ादु थी करे घुमंदा ऐं फिरंदा पिया हुआ ऐं जिन वटि का बाउंड्री कान हूंदी हुई। ऐं जेकॾहिं पोलीक्रेट अचे थो त उहो बि चवे थो त देवता लही आयो हेठि, उहो संदसि माउ ते आशिक़ थी पियो ऐं पोलीक्रेट हुन मां पैदा थियो आहे। सो इन क़िस्म जूं जेके आज़ादियूं हुयूं उन सभिनी खे ज़ेनोफेनस चयो त बाबा ख़ुदा जेके देवता आहिनि उहे देवता बि अख़लाक़ियात जे दाइरे जे अंदरि हूंदा। इहा वॾे में वॾी ॻाल्हि हुई, अख़लाक़ियात। ऐं ॿियो जेको हुनजो तसवुरु हो उहो तसवुरु हिकिड़ाई वारो हो ऐं उन चयो त ख़ुदा हिकु आहे ऐं वधीक थी नथो सघे, पॉसिबल ई कोन्हे। तंहिंजे करे उन जे बारे में इहा हिकिड़ी शइ त परमनाइडिस जेको आहे उहो उनजो ॻोठाई हुजण जे करे शायदि
उहो उनजो शागिर्दु परमनाइडिस ज़ेनोफेनस जो शागिर्दु। पर तारीख़ जे जॾहिं उन वधीक वज़ाहतुनि जे अंदरि वञिजे थो त पोइ ख़बर पवे थी त परमनाइडिस ते जेको घणे खां घणो जेको असरु हो उहो पैथागोरियंस जो हो, बल्कि उन लाइ चयो थो वञे हलियो त हीउ इब्तिदाई तौर ते ख़ुदि पाण पैथागोरियन हो, ऐं हिन जे अंदरि हिकिड़ो पैथागोरियन हो जंहिंजो हिन उहो गुज़ारे वियो त पोइ हुन उनजो जेको आहे उहो मज़ार बि उते अॾरायो। ऐं पैथागोरियन जेको परमनाइडिस आहे उहो हिकु पासे ते पाण इहा ॻाल्हि कयूं था त छो न कमरनि जे अंदरि बंदि थी वञिजे, किताबनि खे वेही पढ़िजे ऐं काइनात जे राज़नि खे परूरजे। इन खां वधीक ॿी कहिड़ी अयाशी हूंदी जेका करे सघूं था। ऐं पर मार्क्स जेका ॻाल्हि कई हुई त फ़लसफ़े जो जेको कमु आहे उहो रुॻो दुनिया खे सम्झणु आहे, पर हिन सॼी दुनिया खे तब्दील करण जो कमु आहे। तंहिंजे करे उन फ़लसफ़े खे उन्हनि थधनि कमरनि मां ॿाहिरि निकिरी करे मज़दूरनि जी फैक्ट्रियुनि जे अंदरि बि शामिलु थियणो पवंदो, उनखे हारियुनि जे वटि बि अचिणो पवंदो, पोरियतनि वटि बि अचिणो पवंदो, घर जे अंदरि बि अचिणो पवंदो। सो तंहिंजे करे फ़लसफ़े जा घणेई जेके से कम थी था वञनि हलिया। त हिन सभु उनजी जेका ज़िमेवारी आहे उहा रुॻो सम्झण जी न आहे, पर जेका शइ बहितर आहे उन बहितर ताईं जेको अमल आहे उन अमल सां बि लाॻापियल थिए थी। तीअं ई परमनाइडिस जेको हो उन उते जो जेको हुकुमरान हो उन सां उन टकराव कयो ऐं पोइ हू उते जो हुकुमरान बि थियो। हिन जे लाइ हिकिड़ी शइ ॿी बि चई थी वञे हली त हिन उन शहर जी कानून साज़ी कई ऐं दुनिया में पहिरियों दफ़ो हिन सां शइ हिकिड़ी मनसूब कई थी वञे त हिन हिकिड़ो कसमनामो ठाहियो, जंहिं कसमनामे तहत हर शहरीअ खे हर साल मैजिस्ट्रेट जे साम्हूं वञी करे इहो कसम करणो पवंदो हो त हीअ जेके शहर जा कानून आहिनि उन ते अमल दरामद कंदुसि। तंहिंजे करे जेका लेजिस्लेशन आहे उन लेजिस्लेशन जे अंदरि बि हिन जो उहो किरदारु असांखे नज़र अचे थो। पर जॾहिं जेका डिबेट ऐं डिस्कशन्स आहिनि उहे डिस्कशन्स हिन जा इन शइ सां लाॻापियल आहिनि त हिन जेको आहे उहो पंहिंजे फ़लसफ़े जी शुरूआति जेका असां कीअं कई। परमनाइडिस जी जेका बि लिखत असांखे मिली आहे उहा हिकिड़े नज़म जी सूरत में मिली आहे। जीअं असां ज़ैनोफेनस जी ॻाल्हि कईसीं, उहो चारण हो, घुमंदो ऐं फिरंदो पियो, तंहिंजे करे हिन जी बि जेका शइ हुई उहा असांखे उतां खां मिली आहे, जंहिंमें हुन जेका कोशिशि कई आहे उहा पंहिंजे नज़म जे ज़रिए सां शयुनि खे पेश करण जी कोशिशि कई आहे। ऐं उनजो अंदाज़ु ॾाढो दिलचस्पु आहे। जॾहिं माण्हू उनजे नज़म खे पढ़े थो ऐं उनजो इलाही किन किताबनि जे अंदरि उन नज़म खे मुख़्तलिफ़ टुकड़नि खे पेश कयो वियो आहे ऐं ज़िलर बि उनखे पेश कयो आहे, जॉन बर्नट उनखे पेश कयो आहे ऐं ॿिया बि किताबनि जिन जे अंदरि उनखे पेश कयो वियो आहे। जॾहिं माण्हू उनखे पढ़े थो त उनजे अंदरि उहो ई लुत्फ़ु नज़र अचे थो जेको होमर ऐं हिज़ाइड जे नज़मनि जे अंदरि नज़र अचे थो, उहो असांखे उन में नज़र अचे थो। उहो पंहिंजी जेका कहाणी आहे उहो ॾाढे हिकिड़े दिलचस्प अंदाज़ जे अंदरि सॼी शइ खे शुरू करे थो। ऐं हेरेक्लिटस जेका ॻाल्हि करे वियो हो उहा आहे त तब्दीली आहे, हर शइ तब्दील थींदड़ आहे ऐं उहा तब्दीली जेका बि शइ असीं ॾिसूं था उन में त तब्दीली आहे ऐं हर पल हर सेकंड जे अंदरि तब्दीली आहे। हीउ पल जेको हींअर कुझु सेकंड्स अॻु में गुज़री वियो उहो ॿियो हो, हीउ ॿियो आहे। ऐं हर शइ थियण जे अमल में आहे, थींदड़ आहे। हाणे जेकॾहिं हर शइ थियण जे अमल में आहे, थींदड़ आहे, त पोइ असां वटि हिकिड़ो सुवाल थो पैदा पोइ शइ आहे छा? शइ खे असीं कीअं ॾिसूं? ऐं असीं जेका पंहिंजनि हवासनि जे ज़रिए सां शइ ॾिसूं था पिया उन जे अंदरि त तब्दीली असांखे नज़र अचे थी। तंहिंजे करे उन मालूमात जे हवाले सां इन क़िस्म जी ॻाल्हि ॿोल असांखे हिंदुस्तान जे अंदरि अचे थी त हीअ जेका दुनिया असीं ॾिसूं था इहा दुनिया छा आहे? इहा दुनिया माया आहे। माया जो धन दौलत सां बि तहलिक आहे, पर माया जो आहे धोखो, डिसप्शन। तंहिंजे करे डिसप्शन छो? छाकाणि जो उन जे अंदरि तब्दीली आहे ऐं सच कंहिंखे चऊं। जेके सुवाल अॼु असीं डिस्कस कयूं था उहो उन दौर सां बि लाॻापियल सुवाल आहिनि जेके सच जंहिंखे चऊं। सच जेकॾहिं उहा हिकिड़े पल जे अंदरि हिकिड़ी शइ आहे ऐं ॿिए पल जे अंदरि ॿी आहे, ऐं जेकॾहिं कंहिं शइ जे बारे में का चवां थो ऐं उहा जॾहिं ॿिए टाइम ते असीं ॾिसूं था, ॿिए पल में ॾिसूं था त उहा तब्दील थी चुकी आहे, त पोइ सच जी अहमियत छा थी वञी बचे। तंहिंजे करे उन्हनि चयो त सच खे जेको आहे उहो असीं पंहिंजे हसुनि जे ज़रिए सां ॼाणे नथा सघूं। जेके हसूं असां जूं आहिनि असीं उन्हनि जे ज़रिए सां ॼाणूं, असीं उनखे नथा ॼाणे सघूं। तीअं परमनाइडिस जे साम्हूं बि इहो सुवाल हो त पोइ सॼो जेको हीउ डिबेट आहे हर शइ थींदड़ आहे, त पोइ
अॻियां शयुनि खे असीं कीअं सम्झंदासीं? हिकिड़ी शइ हिकिड़ी टाइम ते आहे, वरी न आहे बि सही। राति आहे त उनजो आपोज़िट ॾींहुं बि मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ शयुनि जे ज़रिए सां असां शयुनि खे सम्झण जी जेका असां कोशिशि कयूं था, तंहिंजे करे हिन जे अंदरि हिकु वॾो हो त जेकॾहिं असीं इन्हनि शयुनि ते वेंदासीं त पोइ असांजे लाइ हिकिड़ो वॾो सुवाल थी पवंदो हिन शइ खे सही अंदाज़ में सम्झण जे हवाले सां। पोइ हिन उन सॼे नज़म जे अंदरि जेका शुरूआति कई आहे, उहा शुरूआति जेको यूनान जे अंदरि होमर ऐं हिज़ाइड नज़रे काइनात जे बारे में लिखियो हो, उन जी मिथोलॉजी खे ई फॉलो कयो आहे। थोरो उन जे अंदरि उनखे तब्दील जेको सो कयो आहे। ऐं हिन काइनात जे बारे में यूनानियुनि वटि तसवुरु छा हो, उहे हिन काइनात खे कीअं सम्झंदा हुआ? उहे हिन काइनात खे हीअं सम्झंदा हुआ त हीअ काइनात जेका आहे, हीअ जेका धरती आहे, इहा धरती गोल दाइरे वांगुरु आहे, पर हिन जे मथां जेको आसमान आहे उहो ऊंधे प्याले वांगुरु आहे। जेकॾहिं असीं प्याले खे ऊंधो रखूं ऐं हेठां खां ॾिसण जी कोशिशि कयूं त उहो असांखे कीअं नज़र ईंदो? उहो असांखे ईअं नज़र ईंदो अंदरि मुकमल तौर ते गोलाई सां नज़र ईंदो। या जेकॾहिं असीं मस्जिद जे अंदरि वेंदासीं त उते जेको गुंबज़ मौजूदु हूंदो आहे, उनखे हेठां खां जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त उहो असांखे कीअं नज़र ईंदो? उहो बिल्कुलु उन हिसाब सां नज़र ईंदो त हर तरफ़ उहो गोलाई सां नज़र अचे थो। उहो उन वटि गोलाई सां नज़र आयो थिए, जंहिंखे उन्हनि मञियो थिए। होमर बि उन जे बारे में शाइरी जे अंदरि पंहिंजे शयुनि खे जेको सो पेश कयो आहे। ऐं सिज छा हो? सिज खे घोड़ा गाॾी जे अंदरि जेका देवताउनि जी घोड़ा गाॾी हुई, उहे उनखे डोड़ाईंदा ओभर खां ओलह तरफ़ खणी वेंदा हुआ। ऐं उहो रोज़ जो सिलसिलो हूंदो हो। ऐं उन रोज़ जे सिलसिले में पोइ छा थींदो? हिन धरती जेका बिल्कुलु गोल आहे, असीं चई सघूं था त उहा हिकिड़ी मानीअ वांगुरु गोल आहे। ऐं उन मानीअ जे चौगुर्द छा हो? उन मानीअ जे चौगुर्द हिकिड़ी नदी मौजूदु हुई। उहा नदी जेका आहे, उन ते जीअं उहो सिजु लहंदो हो त उनखे उतां जेको आहे उहो वरी ॿिया जेके आहिनि उहे ॿेड़ियूं मौजूदु हूंदियूं हुयूं, जेके उनखे उतां खां राति विच जे अंदरि तारे वरी ॿिए पासे पहुचाईंदियूं। तंहिंजे करे चो तरफ़ उहा नदी मौजूदु हुई ऐं उन जे ज़रिए सां उनजी मिथोलॉजी शो जेका सा थिए थी, जंहिंजे बारे में डिबेट ऐं डिस्कशन्स बि आहिनि त इन जे अंदरि हीअ जेका शइ आहे उहा शाइरी खां वधीक हिन जे अंदरि शयुनि खे तजुर्बाती तौर ते सम्झण जी कोशिशि कई वई आहे त भला कीअं मुमकिन थी सघे थो जेको सिजु हेॾां वञे थो, उहा जेकॾहिं थाली वांगुरु आहे त पोइ उहा धरती, तंहिंजे करे असीं चई सघूं था त धरती अधु बाल वांगुरु, सॼी काइनात अधु बाल वांगुरु हुई ऐं उन जे अंदरि ई समूरी शइ समायल जेका सा नज़र अचे थी। ऐं परमनाइडिस जॾहिं उन शइ खे वरितो त परमनाइडिस बि उन शइ खे, परमनाइडिस जेको ज़िक्र करे थो पंहिंजे नज़म जो, उहो करे थो त हू उन गाॾीअ में सवार आहे जेका सिज खे खणी थी वञे। ऐं उन गाॾीअ जे अंदरि हिकिड़ी देवी आहे, देवता जो ज़िक्र नथो करे, देवी जो ज़िक्र करे थो। उहा जेका देवी आहे उहा हुनखे उते सवार कराए थी ऐं उहो समूरी धरतीअ जो सफ़र करे शाम जो जॾहिं जबलनि जे पोयां पहुचे थो त उन्हनि जबलनि ते हिकिड़ो वॾो दरवाज़ो आहे, उहो हवा जे ज़ोर सां खुले थो ऐं उन हवा जे ज़ोर सां जीअं खुले थो त सिजु लही करे ऐं वञी उन पाणीअ जे अंदरि पवे थो। ऐं पोइ उते वरी उते ॿेड़ियूं मौजूदु आहिनि ऐं उन जेका ॿेड़ी आहे उन जे अंदरि उहो सिजु सफ़र करे थो। उनखे उहे घोड़ा साॻिए ई आहिनि जेके डोड़ंदा वतन था ऐं उते वरी ॿिया उन ॿेड़ीअ खे हलाइण वारा मौजूदु आहिनि, ताक़तूं मौजूदु आहिनि जेके उनखे सफ़र कराईंदियूं अचनि थियूं। हिन जो इन मिथोलॉजी खे इस्तेमालु करण जे पुठियां बि हिकिड़ो सबबु आहे जंहिंखे पाण ज़िक्र में आणींदासीं। पोइ हिन सां ॻाल्हि ॿोल करे थी उहा देवी ऐं उहा पोइ हुनखे चवे थी त तूं फ़ानी इंसान ऐं तूं हिन सॼी दुनिया खे जेको ॾिसण जी कोशिशि करीं थो, उहा तूं दिमाग़ जे ज़रिए सां सम्झी सघीं थो हुन दुनिया खे, पर तूं हुन दुनिया खे पंहिंजे तजुर्बे जे ज़रिए सां नथो महसूसु करे सघीं। तूं हुन दुनिया खे पंहिंजे हसुनि जे ज़रिए सां सम्झी नथो सघीं। तंहिंजे करे तोखे हीअ जेका दुनिया सम्झणी आहे उहा सम्झणी दिमाग़ जे ज़रिए सां आहे, ज़हन जे ज़रिए सां हिन दुनिया खे सम्झणी आहे। हाणे असां ॾिसंदासीं त जेका हिन जी मिथोलॉजी हुई, उन मिथोलॉजी जे अंदरि हिन जेको तसवुरु आंदो ऐं उहा देवी जो, ऐं उन देवी जे ज़रिए सां हीअ जेका ॻाल्हि ॿोल करे थो, उनजे पुठियां हुनजो जेको सबबु हो उहा ही हो त आउं पाण नथो चवां त दिमाग़ जे ज़रिए सां सम्झणु घुरिजे ऐं सोचूं कीअं थियूं ठहनि, ख़्याल कीअं था अचनि, ख़्वाब कीअं था थियनि, शयुनि जा नतीजा असीं कीअं था कढूं, इहे सभु सुवाल बाद में अची तइ थियणा।
तंहिंजे करे दिमाग़ जे अंदरि शयूं किथां थियूं अचनि उन्हनि जी अञा का ख़बर न हुई। उहो हिकिड़ो ख़ुदि जादुई शयूं हुयूं जेके माण्हू ॾिठो थिए ख़्वाब जादुई तौर ते नज़र ते आया त अलाए कीअं अचनि था, छो अचनि था, के यादगिरियूं पुराणियूं अचनि थियूं पर यादगिरियूं पाण में जुड़ियूं थियूं पवनि। तंहिंजे करे इहे सभई तस्वीरनि खे हुन जेको आहे उहो उन देवी सां जोड़ियो ऐं उन देवी हुनखे सफ़र बि करायो ऐं देवी हुनखे इहो चयो त शयुनि खे कंहिंसां सम्झणो आहे, पंहिंजे सेंसिस सां नाहे सम्झणो, पंहिंजे दिमाग़ सां सम्झणो आहे। इहो उहो साॻियो जहिड़ो आहे जेको जहिड़ो न फ़क़ति परमनाइडिस खां शुरू थो थिए पर परमनाइडिस खां शुरू थियण खां पोइ उहो जहिड़ो अॼु ॾींहं ताईं असां वटि मुख़्तलिफ़ सूरतनि जे अंदरि मुख़्तलिफ़ दौरनि जे अंदरि वापसि दोहिराइजंदो अचे थो त आया असां सच जी परख कीअं कयूं। उहो उन सच जी परख असीं शऊर जे ज़रिए सां कयूं, दिमाग़ जे ज़रिए सां कयूं, दलीलनि जे ज़रिए सां कयूं, या असीं उन सच जी जेका ॻोल्हा आहे उहा पंहिंजे तजुर्बनि जे ज़रिए सां कयूं। अॼु जे दौर जे अंदरि त असीं बिल्कुलु जॾहिं साइंस जी ॻाल्हि कयूं था त उन साइंस जे अंदरि त असीं चऊं था त असीं जॾहिं उन खे ई मञींदासीं जंहिंखे असीं तजुर्बनि जे ज़रिए सां साबित करे सघूं। पर उन दौर जे अंदरि जेके डिबेट्स हुआ ऐं डिस्कस हुआ न फ़क़ति उहे पर 15वीं-16वीं सदीअ ताईं बि असांखे शयूं इलाही थियूं मिलनि थियूं जंहिंजे अंदरि शयुनि खे अकुल जे ज़रिए सां सम्झण जी जेका सभु कोशिशि कई वई आहे। हाणे अकुल ऐं आइडियलिज़म जा जेके डिबेट्स आहिनि उहे त असांखे बाद में मिलनि था पर मराइडिस जेका पहिरीं शइ कई उहा इहा कई त सेंसिस जे ज़रिए सां शयुनि खे न सम्झजे। सेंसिस छो? छाकाणि जो सेंसिस जे ज़रिए सां हसुनि जे ज़रिए सां असांखे जेका मालूमात मिले थी उहा मालूमात दुरुस्त कान्हे। साॻी हिकिड़ी शइ कंहिं हिकु माण्हूअ जी निगाह बहितर हुजण जे करे उनखे उहा चिटी नज़र अचे थी जॾहिं त ॿिए खे उहा धुंधली नज़र अचे थी। ऐं असां जॾहिं उन सेंसिस जे शयुनि खे ॾिसूं था त उन जे अंदरि असां उन्हनि सेंसिस जे ज़रिए सां उहा शइ असांखे साॻी महसूसु नथी थिए, उन जे अंदरि रदो बदल महसूसु थींदो रहे थो। जेकॾहिं असां पंहिंजो हिकिड़ो हथु पाणीअ में थधे पाणी में विझी छॾींदासीं त उन खां पोइ जॾहिं उन साॻे हथ खे कंहिं ॿी शइ सां खणण जी कोशिशि कंदासीं जेका उन थधे पाणी जी भेट में निस्बतन गरम हूंदी त उहो साॻियो ई हिकिड़ो हथु उनखे गरम लॻंदी उहा शइ जेको पाणीअ जे अंदरि पियल हूंदो पर ॿिए हथ खे उहा थधी लॻंदी जेको पाणी में न पियल हूंदो। तंहिंजे करे उहे सेंसिस एतबार जोगा नथा रहनि। तंहिंजे करे हुननि चयो त सेंसिस ते असीं नथा ॾिसी सघूं ऐं ॿी तब्दीली केरु ॾिसी रहियो हो? तब्दीली इंसान जी अखि हुई उहा ॾिसी रही हुई ऐं जंहिंजे अंदरि उनखे उहे तब्दीलियूं नज़र आयूं थिए, उहा चेंजिंग नज़र आई थिए जंहिंजे अंदरि हुन चयो थिए हर शइ तब्दील थींदड़ आहे ऐं हर शइ थींदड़ आहे। तंहिंजे करे हिन चयो त जेका असीं शइ ॾिसूं था उन्हनि ॾिसण खां हाणे असीं दिमाग़ जे ज़रिए सां शयुनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। उहो हुन बुनियादु विधो ऐं पोइ हुन इहा शइ चई त जेका शइ आहे उहा आहे, जेका शइ न आहे उहा न आहे, ऐं जेका शइ आहे उहा हमेशह खां आहे ऐं जेका शइ न आहे उहा हमेशह खां न आहे। ऐं तब्दीली असीं छाखे चवंदासीं? उहा असीं तब्दीली उन शइ खे चवंदासीं त जेका शइ आहे उहा नाहे में तब्दील थिए ऐं जेका नाहे उहा आहे में तब्दील थिए। असीं जेका बि शइ आहे उन ते त सोचे सघूं था, उनखे त ॾिसी सघूं था, पर जेका शइ न आहे छा असीं उन जे बारे में सोचे सघूं था? तंहिंजे करे हुन इन ॻाल्हि खे आयो त ऐं जंहिंखे ग़ालिब बि पंहिंजे शहर जे अंदरि हुन वजूद खे बहस में आयो त हीउ सॼो जेको जहिड़ो आहे उहो हुजण जो आहे, जेकॾहिं आउं न हुजां हा त पोइ छा थी पियो विया। सो परमनाइडिस जॾहिं हिन ॻाल्हि जी ज़िक्र करे थो उहो पहिरीं चवे थो त हाणे असांजे लाइ असीं उनखे अकुल जे बुनियाद ते चऊं था त जेका शइ आहे सा आहे, जेका न आहे सा न आहे। हाणे जेका शइ न आहे त पोइ हीउ जेको थियण जो अमल आहे उहो कीअं थींदो? थियण जो अमल त हीअ आहे त जेका शइ आहे उहा नाहे में तब्दील थिए, जेका नाहे उहा आहे में तब्दील थिए। हाणे जेका शइ आहे ऐं उहा नाहे में तब्दील न पई थिए त उहो कीअं मुमकिन आहे? पोइ उन साॻी शइ खे हुन अञा अॻिते बि डिस्कस ऐं डिबेट जे अंदरि आहे थो। हुन वटि हुन समूरी काइनात खे हिकु करे तसवर थी कयो ऐं उन वक़्त ते ॿिनि क़िस्म जा बहस हुआ। हिकु इहो त हिन समूरी काइनात खे हिकु तसवर करे कजे या ॿियो असीं जिस्मनि जी ॻाल्हि कयूं
हाँ जॾहिं असीं जिस्मनि जी ॻाल्हि कयूं था त पोइ जिस्मनि त बे इंतिहा मौजूदु आहिनि, ऐं उहे जिस्म त उन जे अंदरि त कसरत मौजूदु आहे, घणाई मौजूदु आहे, पर जेको ॿियो फ़लसफ़ो मौजूदु हो, ॿी जेका ॻाल्हि मौजूदु हुई उहा हिकिड़ाई जी मौजूदु हुई, समूरो हिकु आहे। तंहिंजे करे हिन जेका ॻाल्हि कई थिए त उहो समूरी शइ हिकु आहे, ऐं उन समूरी जेका शइ हिकु आहे उन जे अंदरि तब्दीली जेका सा कीअं आहे, उन जे अंदरि हुन तब्दीलीअ खे कुझु हिन तरह ते चयो थिए, ऐं हुन चयो थिए त इहो साइंसिस जो धोखो आहे, पर उहा शइ साइकिल्स आहिनि, उहे दायरा आहिनि, उन्हनि दायरनि जे अंदरि शयुनि में तब्दीली थींदी रहे थी। जीअं असीं साइकिल जी चैन खे वठी सघूं था, उन साइकिल जी चैन खे जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त उन जे अंदरि नंढियूं नंढियूं असांखे जेके से उन जूं मिलनि थियूं, जुज़ा उन जा मिलनि था, अड़ा मिलनि था, जेके हिक ॿिए सां जेके से उहे ॻंढियल थियनि था, उन्हनि जे अंदरि मूवमेंट आहे, उन्हनि जे अंदरि असांखे सरगर्मी मिले थी। पर उहा सॼी जॾहिं साइकिल जी चैन खे ॾिसंदासीं त उहा साॻी हिकिड़ी असांखे महसूसु थींदी। तंहिंजे करे जेकॾहिं इंसान ज़िंदगी आहे त उहा ज़िंदगी पाण मां ज़िंदगी पैदा करे थी, वरी ज़िंदगी थिए थी, तंहिंजे करे उनजे अंदरि त का बि तब्दीली कान थी महसूसु थिए। हुन शयुनि खे उन अंदाज़ सां, ऐं हुन चयो त हीअ समूरी जेका काइनात आहे, जंहिंजो हू पंहिंजे नज़म जे अंदरि बि बहस करे वियो, जीअं उन जे अंदरि त का बि तब्दीली कान थी महसूसु थिए। ऐं ॿियो इहो तब्दीली जे लाइ ज़रूरी इहो आहे त कुझु बि न हुजे ऐं उते थिए, जेको स्पेस जो बहस आहे, जेको खिला जो बहस आहे। ऐं हुन चयो त हीउ जेको कुझु आहे, हीअ जेका समूरी काइनात आहे, उहा समूरी काइनात हिकु आहे, इहा समूरी तौर ते भरियल आहे, ऐं इन जे अंदरि को बि स्पेस न आहे, को बि खिला न आहे, न खिला अंदरि आहे, न खिला उन खां ॿाहिरि आहे, मुकमिल तौर ते उहा भरियल आहे। उहा जॾहिं मुकमिल तौर ते भरियल आहे त तब्दीली जे लाइ इहो ज़रूरी आहे त उनखे स्पेस खपे थो। जेकॾहिं उहो स्पेस न हूंदो, खिला न हूंदो, त उहा हरकत न थी सघंदी। तंहिंजे करे इन ज़रिए सां उन्हनि ॿिन्ही शयुनि खे रद्द करण जी कोशिशि कई ऐं चयो त जेको वजूदु आहे उहो हमेशह वजूदु आहे, ऐं उहो वजूदु जॾहिं न में तब्दीली नथो थिए त पोइ असीं कीअं चवंदासीं त उहो तब्दील जेको सो थी वियो। तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे त थींदड़, जॾहिं असीं थींदड़ लफ़्ज़ जी ॻाल्हि कयूं था त उनजो मतिलबु इहो आहे न मां का शइ जुड़ी पवे, ऐं जॾहिं उहा न मां जुड़ण जो सुवालु आहे त न माना त उहा शइ मौजूदु ई न आहे। जेका शइ मौजूदु ई न आहे त उन मां शइ कीअं जुड़ी पवंदी। तंहिंजे करे जेका नामौजूदु आहे उहा हमेशह नामौजूदु आहे, ऐं जेका मौजूदु आहे उहा हमेशह मौजूदु आहे। हाणे जेकॾहिं असीं उन तसवर ते वधीक गहराई सां वेंदासीं त असांखे उहे शयूं बिल्कुलु महसूसु थींदियूं त जेकॾहिं का शइ ख़तमु थिए थी त उन ख़तम जो उन जी शिकिल या शबीह त तब्दील थी वञे हली, पर उन जे अंदरि जेको मौजूदु मवादु आहे उहो ख़तमु थो थी वञे हली, उहो त तब्दील थी करे कंहिं ॿी शइ जे अंदरि तब्दील थी थो वञे हली। ऐं हेरेक्लिटस जेका ॻाल्हि कई वेठे, उन हेरेक्लिटस जी हिकु हद ताईं परमेनाइडिस जी जेकर ॻाल्हि खे ॾिसिजे त उन ॼण त मुखालफ़त वेठे कई, पर उन जे अंदरि हू ॻाल्हि वरी बि उहा साॻी डिबेट ऐं डिस्कस हेठि न खणी पिए आयो, बल्कि उनखे वधीक सॉलिड बेसिस ते खणी पिए आयो, वधीक ताक़तवर उन जे लाइ दलील खणी पिए आयो। तंहिंजे करे हुन उन्हनि शयुनि खे डिस्कस कयो वेठे त जेका तब्दीली आहे। तंहिंजे करे हुन चयो त हिन समूरी काइनात जे अंदरि जेका शइ मौजूदु आहे उहा मौजूदु थी आहे। परमेनाइडस खे मादियत जो अबो चयो थो वञे, इज़ द फादर ऑफ द मटीरियलिज़म। ही उनजो जेको सो अबो आहे, ऐं उनजो बुनियादु छा आहे? उनजो बुनियादु इन शइ ते आहे त जेका शइ आहे उहा हमेशह आहे, ऐं उन जे अंदरि हुन स्पेस खे बि रद्द कयो थिए, उन तब्दीली खे बि रद्द कयो थिए, ऐं स्पेस ऐं तब्दीली खे रद्द करण जे लाइ हुन वटि कहिड़ी शइ मौजूदु हुई, हुन डाउट कयो थिए, शक कयो थिए पंहिंजी हसी नॉलेज ते, त जेको असां हसुनि जे ज़रिए सां मालूमात हासिलु कयूं था उहा सही जेका सा न आहे। तंहिंजे करे असांखे जेको एलिया स्कूल जे अंदरि इहो जेको बहस महसूसु थिए थो, उहो बहस सॼो वजूद जे बहस ते थिए थो, हरकत जे बहस ते थिए थो। ऐं हेरेक्लिटस जेका ॻाल्हि कई वेठे उहा इहा थी की त का बि शइ यकीनी न आहे, ऐं जेका उहा ॻाल्हि करे चुको हो सवाइ हरकत जे ऐं तब्दीली ते। ऐं हिन उन तब्दीलीअ खे इन नमूने कयो त उन तब्दीली या त उहा तब्दीली थींदी न हुजण मां हुजण में, या उहा तब्दीली थींदी तॾहिं मुमकिन हूंदी जॾहिं का शइ ख़ाली हुजे, जॾहिं त का बि शइ ख़ाली कान्हे। ऐं उन जे अंदरि हिकिड़ी ॿी बि डेफिनेशन ॾेई वियो हुयो, उहा डेफिनेशन परमेनाइडिस जी जेकॾहिं असीं सॼी उन ॻाल्हि ॿोल खे उन नज़म खे पढ़ूं था त उन मां इहो असांखे अंदाज़ो थिए थो त हीअ समूरी काइनात हिकु आहे। इन समूरी काइनात जे अंदरि
को बि इज़ाफ़ो न पियो थिए, जॾहिं को बि उनजे अंदरि इज़ाफ़ो न पियो थिए, त पोइ उनजे अंदरि थियण जो अमल कोन्हे, थींदड़ जो अमल कोन्हे। इहा त समूरी जेका असां हिकु ई आहे ऐं उहा जामिद आहे, उहा रुकियल आहे। इहो उहो सॼो डिबेट आहे जेको असांखे परमनाइडिस जो मिले थो। ऐं परमनाइडिस खे सम्झण में ज़रूरु पहिरीं मुश्किलात थिए थी, पर हिन उहे साॻिया सुवाल खणी आयो हो जेके सुवाल जदलियाती मादियत खे क्लियर करण जे लाइ इंतिहाई अहम हुआ, जिन खे हू अॻियां करे खणी आयो हो। तंहिंजे करे ही उनजो थोरो उनजे फ़लसफ़े सां लाॻापियल तारफ़ आहे। अच्छा, ॾाढो सुठो राशिद साहब। उन में ॿ अहम ॻाल्हियूं जेके असांखे नज़र अचनि थियूं उन ॿिनि में, उहा आहे रेशनलिज़म ऐं एम्पेरियलिज़म। उनजी थोरी इन्हनि फिलासफ़रनि सां वज़ाहत कयो ॻंढे करे त उहो बहितर थी वेंदो। छो रेशनलिज़म खे सम्झण ऐं एम्पेरिसिज़म खे सम्झण खां सवाइ असां वजूद जे बहस खे मुंहिंजे ख़्याल में सम्झी नथा अचूं। सेंसिस असांखे जेके धोखो था ॾियनि, उहो आइडियलिज़म कीअं डेवलप थी, थोरो इन्हनि शयुनि खे असां क्लियर करे ॿुधायो। पोइ जेके दोस्तनि जा सुवाल आहिनि उन्हनि सुवालनि जी तरफ़ बि हलंदासीं। बिल्कुलु। हाणे जेको रेशनलिज़म आहे, उहो आहे अकुल जे ज़रिए सां शयुनि खे सम्झण जी कोशिशि करणु ऐं उन जे ज़रिए सां दलील ॾियणु, यानी उहा बग़ैर दलील जे ॻाल्हि न हुजणु घुरिजे। ऐं पर उनजो जेको बुनियादु आहे, उहो बुनियादु छा ते आहे, उहो असांजे ज़हन ते उनजो दारो मदार थिए थो। ऐं उहा साॻी शइ असांखे ख़ुदि हिकु हदि ताईं ख़्याल परस्तीअ तरफ़ वठी थी वञे। ख़्याल जो वजूद किथे आहे? ख़्याल जो वजूद ॿाहिरि त न आहे, ख़्याल जो वजूद काग़ज़ ते बि न आहे। ख़्याल जो जेको वजूद आहे उहो दिमाग़ जे अंदरि थिए थो। हा ज़रूरु, ख़्याल पंहिंजो इज़हार लफ़्ज़नि जे ज़रिए सां करे थो, उन जी मुंतक़िली ॿिए माण्हूअ ताईं लफ़्ज़नि जे ज़रिए सां थिए थी। उहो ख़्याल लफ़्ज़नि ऐं अखरनि जो रूप बणिजी पने ते ज़रूरु उकारजनि था, पर उनजो जेको वजूद आहे उहो दिमाग़ जे अंदरि थिए थो। हाणे ख़्याल परस्त जेको फ़लसफ़ो आहे, उहो उन खां पोइ जो जेको अॻियां आयो आहे, उन खां पहिरीं कोन जेको सुवाल आहे, जंहिंजे अंदरि जेका ॻाल्हि ॿोल आहे, उहा असां जॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं था अफ़लातून जी, त इन तसवर खे खणी आयो ऐं उनखे असां पैथागोरस खे अॻ में ज़िक्र करे आया आहियूं। ऐं जॾहिं उन ते डिबेट कंदासीं त असां वधीक उन्हनि शयुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन मुताबिक़ छा हो, जेका शइ सुकरात हिकिड़ी ॻाल्हि करे पियो हो। सुकरात छाकाणि त जंहिं दौर जे अंदरि हो उते सोफ़िस्ताई ट्रेंड मौजूदु हो ऐं जिन जे अंदरि इहा ॻाल्हि मौजूदु हुई त सच हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे। हाणे जेकॾहिं सच हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे त पोइ शइ बचे छा थी वञे? हिकिड़ो माण्हू कंहिंखे ठगे वञे चए थो मुंहिंजो सच आहे, केरु कंहिंजे मथां ज़ुल्म करे चए थो हीउ मुंहिंजो सच आहे। तंहिंजे करे हुन चयो त न, ईअं मुमकिन ई कान्हे। तंहिंजे करे हिननि लफ़्ज़नि जूं वस्फ़ूं हूंदियूं जेके यूनिवर्सल हूंदियूं, जेके आम हूंदियूं। अचो त पाण उन्हनि आम वस्फ़नि जी ॻोल्हा कयूं। इहो हुई सुकरात जो फ़लसफ़ो, जंहिं ते हुन डिबेट करण जी ऐं डिस्कस करण जी कोशिशि वेठे कई। पर अफ़लातून जी जॾहिं सतह ते आयो त हू उन ते हले वियो हलो त शयूं मिसाली हूंदियूं, जेका असांखे ज़ैनोफेनस जी ॻाल्हि नज़र अचे थी। त ज़ैनोफेनस छा थी चयो त का बि शइ जॾहिं ॿ शयूं साॻियूं हूंदियूं त उन जे अंदरि ॿिन्ही मां का बहितर हूंदी, ऐं जेका बहितर आहे उहा ई आइडियल आहे। तंहिंजे करे अफ़लातून इहा ॻाल्हि कई थी त हिकिड़ी दुनिया आहे ऐं उन दुनिया खे हिन तमसीली अंदाज़ जे अंदरि बहस में आंदो आहे। उहा दुनिया, उन जे अंदरि छा आहे, उन जे अंदरि काइनाती तसवर मौजूदु आहिनि, जेके काइनाती आहिनि ऐं जेके हिकु हिकु तसवर उते मौजूदु आहे। ऐं पोइ हीअ जेका समूरी दुनिया आहे, उहा समूरी दुनिया उन जी कापी आहे। ऐं इन शइ जा त असांखे तमामु घणा असर ईसाई फ़लसफ़े ते बि नज़र अचनि था, ईसाई इख़लाक़ियात ते पोइ नज़र अचनि था। पर उन शइ जे बारे में जॾहिं असीं उनखे पस मंज़र खां कटे सम्झूं था त पोइ कंहिं उहा ॿिए दग जे तरफ़ वञे थी। उन वटि चाहो त उहो जेको तसवर आहिनि उहे कंहिं ॿी दुनिया जे अंदरि मौजूदु आहिनि, उहे असां उहो असांजे दिमाग़ जे अंदरि पधरा थियनि था, ज़ाहिर थियनि था। ऐं गॾोगॾु उनजी थ्योरी ऑफ नॉलेज मौजूदु आहे, जेका इंतिहाई अहम थ्योरी ऑफ नॉलेज आहे। जॾहिं असीं उनखे सम्झंदासीं त इलाही कुझु शयूं असांजे साम्हूं ईंदियूं त हुन तमामु वॾो केॾो कमु कयो हो। तंहिंजे करे ख़्याल परस्तीअ जो जेको फ़लसफ़ो आहे, उन फ़लसफ़े जे अंदरि जो उहो जेको ख़्यालु आहे, उहो ख़्यालु अॻे में ई मौजूदु आहे। उहो असां वटि ॿिए पासे खां या असीं पाण ॻोल्हे था लहूं, या उहो असांजे दिमाग़ जे अंदरि पाण मुरादो अची पहुचे थो, या उहो अॻु में ई मौजूदु आहे। पर असां आस्ते आस्ते करे ईअं चऊं त का शइ ज़मीन जे अंदरि पूरियल आहे, असां आस्ते आस्ते करे मिटी हटाए 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 उन शइ खे उहा असांजे साम्हूं पधरी थी पवे। या उहो काग़ज़नि जे अंदरि लिकल आहे, शयुनि जे अंदरि लिकल आहे, उनखे असांजी शयूं साम्हूं पधरियूं थी पवनि हलियूं। ईअं
यानी दिमाग़ जे अंदरि उहे आइडियाज़ मौजूदु आहिनि। पर जॾहिं असीं रेशनलिज़म जी ॻाल्हि ॿोल कयूं था त उन जे अंदरि इहो तसवुरु इन नमूने सां नथो अचे। उन जे अंदरि इहे शयूं अचनि थियूं त जेका शइ तव्हां चओ था उन जे लाइ अक़ली तौर ते तव्हांखे दलील ॾियणो पवंदो त उहा ॻाल्हि तव्हां छो था कयो, छाजे करे था कयो, ऐं उन वक़्त ते मौजूदु जेके शयूं हूंदियूं उन्हनि सां ते उन्हनि जो दारो मदार रखणो पवंदो। तंहिंजे करे परमनाइनिस जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उन जो दारो मदार अकुल ते आहे, उन अकुल जे बुनियाद ते कयो। ऐं उन अकुल जे बुनियाद ते हू छा थो चवे, हू ईअं नथो चवे त मुंहिंजे दिमाग़ जे अंदरि हीअ शइ अॻु में मौजूदु आहे, उहा देवी जंहिं मूंखे घुमायो आहे, उन उॾाम खटोले में मूंखे घुमायो आहे, उन उॾाम गाॾी जे अंदरि घुमायो आहे जंहिं सॼी धरतीअ जो बि सैर करायो आहे ऐं ओकियानूस जेका नदी आहे उन जो बि सफ़र करायो आहे। उन मूंखे पर उनखे छा चयो, उनखे चयो त तूं उन्हनि शयुनि खे तॾहिं सम्झी सघंदे जॾहिं तूं उनखे ज़हन जे ज़रिए सां सम्झण जी कोशिशि कंदे। ऐं ज़हन जे ज़रिए सां सम्झण जी कोशिशि में हिन छा चयो त ज़हन इन ॻाल्हि खे क़बूलण लाइ तयारु न आहे त जेका शइ आहे उहा नाहे में कीअं वेंदी, उहा त आहे। जेकॾहिं असीं उनखे अञा वधीक उनजी वज़ाहत कयूं त हीउ किताबु हिकिड़ो मौजूदु आहे। हाणे किताबु नाहे त पोइ किताबु कीअं ख़तमु थी वियो, या त उन किताब खे जॾहिं फाड़ियो वियो त उनजो जुल्द जुदा थी वियो, उन जा पना जुदा थी विया, उहे बि त आहिनि। जेकॾहिं असीं उनखे साड़ण जी कोशिशि कयूं था त उन जे अंदरि बि शयूं त आहिनि। तंहिंजे करे उहो जेको आहे उहो त ख़तमु ई नथो थिए। तंहिंजे करे हुन चयो त जेका आहे नाहे में जेसि ताईं तब्दील न थींदी तेसि ताईं। हाणे इहो उहो अकेली दलील हो जेको हुन ॾिनो पिए। अच्छा, उन खां पोइ एम्पेरिसिज़म जे हवाले सां जी हवासनि ते उहो किथे ॻाल्हि करे पियो त एम्पेरिसिज़म जी ॻाल्हि थियणु खपे, शयूं तजुर्बाती सेंसिस में गुज़रणु खपे। उन खां पोइ वरी हवास अकल जोड़ा या भरोसे जोड़ा न आहिनि। इन जो जेको बहस आहे थोरो उनखे क्लियर कयो त पाण ज़ेरोफिनस ते हलूं। बिल्कुलु, हवासनि वारो जेको शइ हुई, हाणे हवास असांखे छा ॾसे रहिया, हवास असांखे तब्दीली ॾसे रहिया। ऐं उन्हनि हवासनि जे अंदरि जेकॾहिं असीं शयुनि खे ॾिसूं था त उन्हनि हवासनि जे अंदरि जेका शइ असां जे वेझी आहे उहा वॾी आहे, जेका शइ असांजे परे आहे उहा नंढी आहे। हाणे जेकॾहिं असीं उनखे ॾिसूं त जेकॾहिं असीं पंहिंजे हवास जे ज़रिए सां शयुनि खे तइ कयूं त पोइ त वॾी उहा ई शइ थी जेका असांजे वधीक वेझे आहे। ऐं उन साॻे खे असीं हिकिड़े पासे असांजे साम्हूं 22 माड़ बिल्डिंग हुजे ऐं पर असांजे हिकिड़े फुट ते किताबु मौजूदु हुजे या मोबाइल मौजूदु हुजे, असीं उन मोबाइल जी साइज़ खे ॾिसूं ऐं असीं उन बिल्डिंग जी साइज़ खे ॾिसूं त असांखे उहा बिल्डिंग जेका आहे उहा नंढी नज़र ईंदी ऐं की जेका आहे उहो मोबाइल त वॾो नज़र ईंदो। तंहिंजे करे असांखे त पोइ उन ते एतबार करणु घुरिजे त हीउ मोबाइल वॾो आहे। ऐं गॾोगॾु जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त असां त तमामु वॾा नज़र ईंदासीं सिज जी भेट में। सिज त नंढिड़ो आहे। सिज जी जेकॾहिं असीं वञी माप जो अंदाज़ो जेको आम इंसानी अख खे नज़र अचे थो उनजी जेकॾहिं माप कबी वञे त उहो वधि में वधि असांखे हिकिड़ी मानी जेतिरो नज़र अचे थो, जंहिंजो वधि में वधि असां चई सघूं था ऐं लॻभॻि हिकिड़े फुट जेतिरो असांखे उनजो कतुरु नज़र अचे थो त पोइ उहो सिज त ओतिरो आहे, उहो हवास त असांखे उहो पियो ॾसे। पर असीं चऊं था त न सिज एतिरो न आहे, सिज असांखां वॾो आहे। उन जे अंदरि छा थो शामिलु थिए, उन जे अंदरि त अकुल थो शामिलु थिए जेको उन जे अंदरि चवे थो त जेका शइ जेतिरो परते वेंदी उहा नंढी थी वेंदी। पर हवास असांखे न पिया ॾसींदो आहे शइ। हवास असांखे चवनि था त न ईअं न आहे। तीअं ई हाणे इन जे करे हुन इन ॻाल्हि खे कयो, रद्द कयो जेको सो त हवास असांखे धोखो ॾियनि था। हवासनि जे ज़रिए सां असां शयुनि खे नथा सम्झी सघूं ऐं असीं पोइ उन्हनि जो बुनियादु जेको आहे उहो अकुल ऐं दलील ते रखी सघूं था। असीं दलील जे ज़रिए सां शयुनि खे सम्झी सघूं था। त इहो जेको एम्प्रिसिज़म जी ॻाल्हि ॿोल आहे जंहिं ते पोइ वॾा पोइ डिबेट्स थिया, पर हिन जो जेको उनखे रद्द करण जे पुठियां सबबु हो उहो सबबु इहो। अच्छा राशिद साहब, हिते हिकिड़ो ॿियो सुवाल बि पैदा थिए थो पियो त जेकॾहिं तव्हां हवासनि ते यकीन नथा रखो त तव्हांखे सोर्सिस ऑफ नॉलेज सवाइ हवासनि जे ॿियो कुझु कोन्हे। या त तव्हां पढ़ो था, या त तव्हां लिखो था, या त ॿुधो था, उहो हिकिड़े आवाज़ ते छो? जेकॾहिं हवासनि ते असां सम्झो त भरोसा नथा कयूं, धोखो था ॾियनि, त पोइ जेको कुझु असीं सिखूं था, पढ़ूं था, ॿुधूं था, लिखूं था, इहो सभु कूड़ हूंदो? या उन में का अहिड़े क़िस्म जी जस्टिफिकेशन आहे जो हुनखे हवासनि ज़रिए हासिलु कयल शयुनि खे असां पोइ रेशनलिज़म ॾे खणी वञूं? अहिड़ो को प्रोसेस बिल्कुलु आहे? उहो थोरो क्लियर कयो असांखे। बिल्कुलु।
हाणे ही जेको यूनान जे अंदरि डिबेट उन दौर जो जेको 6हीं 7हीं 8हीं क़बल ईस्वी जे अंदरि उन बहस खे ॾिसूं था, ऐं हिंदुस्तान जे अंदरि ॿियनि हंधनि ते बि उहे बहस हुआ जिन जे अंदरि रुॻो तइजब वारी हीअ काइनात न हुई ऐं उन जे अंदरि मौजूदु शयूं न हुयूं, न कोई उहो तइजब ॾियारींदड़ सिज हो ऐं चंड हो, उहे बि हुयूं तइजब ॾींदड़। ऐं गॾोगॾु इहो बि सुवालु मौजूदु हो त आउं कीअं आयो आहियां ऐं मुंहिंजो हिन समूरी काइनात सां जेको तइलुक़ु आहे उहो कीअं आहे, ऐं मुंहिंजे खे आउं जॾहिं पंहिंजे पाण खे महसूसु कयां थो त मुंहिंजो जेको स्टफ मवादु मौजूदु आहे उहो ॿियनि सभिनी मवादनि खां मुख़्तलिफ़ आहे, इहो मौजूदु हो। पर गॾोगॾु माण्हू वटि इहे बि सुवाल हुआ त हीअ सोचण जी सलाहियत किथां थी अचे, ही माण्हू ख़्वाब छो थो ॾिसे, ही इहा दुनिया कहिड़ी आहे जॾहिं माण्हू अखियूं पूरे थो त हुन अखियुनि पूरण खां पोइ हुनखे के वजूद नज़र अचनि था, इहे छा आहिनि? इहे बि त उहे सुवाल हुआ जेके इंसान खे हल करणा हुआ, इहे सुवाल हुआ जेके उनखे सम्झणा हुआ। 1.5 सदी खां पोइ जॾहिं अफ़लातून पैदा थो थिए त उहो बि हिननि मामलनि खे नथो सम्झी सघे, उहो बि उनखे हिकिड़े ॿिए अंदाज़ सां ॾिसे थो, ऐं उहा साॻी नफ़क़दी आहे। पर 14हीं सदी जे अंदरि जॾहिं डेकार्ड अचे थो त उहो डेकार्ड बि ईअं सम्झे थो त हिकिड़ा अहिड़ा तस्वर आहिनि जेके असांखे पैदाइश सां मिलनि था ऐं उहे ख़ुदा असांजे ज़हन जे अंदरि ठपो हणी छॾिया आहिनि, जंहिंजे अंदरि हू लफ़्ज़ इस्तेमालु करे थो त ख़ुदा पंहिंजी सुञाणप जो ठपो हणी छॾियो आहे। उहे तस्वर किथां खां आया आहिनि? उहे ख़ुदा जॾहिं असांखे ठाहियो पिए, दिमाग़ जॾहिं ठाही पिए त उनजे अंदरि हणी छॾी। उन खां पोइ उहा जेका तब्दीली असांखे नज़र अचे थी, जेका असीं हाणे ॻाल्हि कयूं था त पोइ इहा ख़्याल किथां था अचनि, कीअं था अचनि, कहिड़े नमूने, उन जे अंदरि असांखे जेको पहिरियों माण्हू नज़र अचे थो जंहिं इहा जेका असां ॻाल्हि कई, उहो असांखे लॉक नज़र अचे थो, जॉन लॉक। जॉन लॉक इहा चयो त जॾहिं ॿारु ॼमे थो त उनजे दिमाग़ जे अंदरि का बि शइ कान्हे हूंदी, उहा हिकिड़ी कोरी स्लेट वांगुरु हूंदी आहे, ऐं पोइ सेंसिस उन ते लिखंदा आहिनि, हसूं उन ते लिखंदियूं आहिनि, ऐं पोइ उनखे उहो उतां खां वजूद जेको मिलंदो आहे। जॾहिं त उन खां पोइ उन ते जेको वधीक कमु कयो ऐं उन ते पोइ तनक़ीद जेका आहे उहा, छाकाणि जो जॉन लॉक जी जॾहिं इहा ॻाल्हि अची वई हली साम्हूं त पोइ असांखे अलाही का उहे तस्वर हुआ जिन जे लाइ ज़रूरत थी पई त पोइ उहे किथां खां था अचनि, उहो हो ख़ुदा जो तस्वर। ऐं ब्रिकले जे साम्हूं त वॾी में वॾी ॻाल्हि इहा अची वई हली त पोइ ॿारु त ॼाओ आहे कोरी स्लेट में, हर को ॼाओ आहे कोरी स्लेट में, उनखे त सेंसिस था लिखनि वेई, पोइ सेंसिस जे ज़रिए सां त ख़ुदा जो तस्वर न पियो अचे। जॾहिं सेंसिस जे ज़रिए सां ख़ुदा जो तस्वर न पियो अचे ऐं गॾोगॾु पोइ दिमाग़ जो किरदारु छा वञी बचो, पोइ दिमाग़ जो त किरदारु ई नथो बचे, तंहिंजे करे हू उनखे मुकमिल हिकिड़े दाख़िली ख़्याल पसंदी जे तरफ़ खणी वियो। ऐं उहो जेकॾहिं असीं डिबेट ॾिसूं था त उहो 17वीं सदी जो डिबेट नज़र अचे थो। ऐं पोइ डेविड ह्यूम जॾहिं अचे थो त उहो उनजी वज़ाहत करे थो त असांजे दिमाग़ जे अंदरि जेके बि तस्वर मौजूदु थियनि था उहे असां वटि पंहिंजे सेंसिस जे ज़रिए सां अचनि था, पर दिमाग़ ईअं नाहे त उहो बिल्कुलु कोरी स्लेट जे वांगुरु हुजे। जीअं उन वटि तस्वर अचनि था त हू उन्हनि तस्वरनि खे पंहिंजे पाण में मिलाए थो, ऐं वरी उहो जेको नओं तस्वर साॻिए तस्वर खे जॾहिं ॾिसे, साॻी शइ खे ॾिसे थो त उन वटि पहिरियों जेको तस्वर मौजूदु आहे उहो उन सां मिली हिकु थी थो वञे हलियो, जंहिंखे पोइ हू तजर्बे में शामिलु थो करे। त हाणे तजर्बो छा थींदो आहे? तजर्बो साॻी शइ खे बार बार ॾिसण ऐं अमल खे करण खां पोइ हासिलु थींदो आहे। कंहिं शइ खे हिकु दफ़ो ॾिठोसीं त उहो तजर्बे जे अंदरि असां वटि शामिलु कोन थी वेंदो हलियो। तंहिंजे करे उहो जेको डिबेट आहे उहो असांखे 17वीं सदी जे अंदरि अचे थो, जंहिंजे अंदरि उनजी तमामु घणी अहमियत आहे। पर जॾहिं असीं उन सॼी शइ खे अॼु खां 25वीं सदी, हाणे 17वीं सदी जो मतिलबु थियो 4 सदियूं अॻु में, पर हींअर जॾहिं असीं डिबेट कयूं वेठा त असां 24 सदियूं अॻु में पिया वञूं। जॾहिं 24 सदियूं अॻु में वञूं था पिया त उनजे अंदरि त अञा उन शइ जो तयन ई कोन थियो आहे त असीं उन शइ खे कीअं ॾिसूं। ऐं गॾोगॾु रूह जो जेको तस्वर आहे, तव्हां ॾिसो त जेका साइकी आहे, साइकोलॉजी जेका आहे, उनजो जेको वजूदु आहे उहो जेकॾहिं जॉन लॉक खे तव्हां कढी छॾींदो, तव्हां डेविड ह्यूम खे कढी छॾींदो त शायदि उनखे अञा बि वधीक अरिसो लॻे हा। जिन इहो चयो त साइकोलॉजी जेको बुनियादु आहे, हाणे जेकॾहिं रूह जो बुनियादु आहे, जेकॾहिं असीं उनखे साइकी जे बुनियाद ते ॾिसूं था त पोइ उन साइकी ऐं जेकॾहिं असीं सोल में वञूं था त पोइ उहो सोल त एग्ज़िस्ट करे थो, उनजो त हिकिड़ो वजूदु आहे। उनजो जेको वजूदु आहे उनजे बारे में अॻु में पाण इहा ज़िक्र कयोसीं त हेॾा वॾा अहराम उन्हनि ठाहिया पिए ऐं उनजे अंदरि माल ऐं मिल्कियतूं दफ़नायूं पिए, उनजे अंदरि लिखत में बि लिखियो वेठे त बाबा जॾहिं वापसि हिन जिस्म में रूह अचे त इहा हुकुमरानी वापसि कजो। उहो रूह त कोन पिया ख़तमु थियो, उहो रूह त ज़िंदा हो, उहो रूह पाताल जे अंदरि पियो वियो,
पोइ उन पंहिंजा हिसाब किताब ते पूरा कया, वरी वापसि आयो थिए, जेका ममी ठही पई हुई उनजे अंदरि रूह शामिलु थियणो हो, उहो शामिलु थी करे वरी उनखे ज़िंदगी जेका सा मिलणी हुई। हाणे उहो जेको रूह आहे, पोइ रूह त इन नमूने सां आहे, ऐं जॾहिं उहो रूह जिस्म जे अंदरि दाख़िल थिए थो त पोइ उहो रूह त अलाए कहिड़ा सफ़र करे आयो आहे। हिकिड़े पासे उहो रूह त ओलंपिक्स जबलनि मां बि आयो आहे, उहो प्रजापति जे तरफ़ां बि आयो आहे, उहो ब्राह्मण जे तरफ़ ब्राह्मणा जे तरफ़ां बि आयो आहे। त उहो जेको रूह आहे, उहो रूह त छा उनखे आत्मा खे उहो पर आत्मा जे तरफ़ां आयो आहे। उहो जॾहिं पर आत्मा जे तरफ़ां आयो आहे, उनखां छिॼी आयो आहे। जेकॾहिं का शइ पर आत्मा हिकु आहे जेका वॾी आहे, असीं उनखे लफ़्ज़ इस्तेमालु ॾेई सघूं था, त उहो काइनाती रूह आहे। जेकॾहिं का शइ काइनाती रूह खां छिॼी ईंदी त उहा पंहिंजे पाण सां गॾु त खोड़ सारियूं शयूं खणी आई हूंदी, उनजे अंदरि उहा अकुल बि खणी आई हूंदी, दलीलनि जी जेका दलीलनि जे ज़रिए सां सिखण जो फ़न, सम्झण जो फ़न आहे, उहो बि खणी आई हूंदी। तंहिंजे करे इन नमूने सां हुन इंसान पंहिंजे ज़हन खे सम्झणु, ॿाहिरीं दुनिया सम्झणु ॾाढी आसान आहे। जेकॾहिं असीं तारीख़ जे तनाज़ुर जे अंदरि ॾिसूं था, इंसान पहिरीं ॿाहिरीं दुनिया सम्झी आहे, पोइ उन पंहिंजी अंदरी दुनिया खे सम्झण जी कोशिशि कई आहे। त उहा सॼी कीअं थी जुड़े, छाकाणि जेतिरी शइ ॿाहिरीं रंगीन आहे, उनखां वधीक जेका रंगीन आहे उहा रंगीन असांजी अंदरी दुनिया आहे, उहा बि रंगीन आहे। उनजे अंदरि खोड़ सारा सपना जेके थियनि था। असां पंहिंजे कहाणियुनि जे अंदरि ॾिसूं, नावलनि जे अंदरि ॾिसूं, शाइरी जे अंदरि ॾिसूं, त असीं केॾा रंग उनजे अंदरि भरींदा आहियूं। ऐं जॾहिं असीं उन्हनि जे रंगनि खे ॾिसण जी कोशिशि कंदा आहियूं, ऐं जंहिं समाज जे अंदरि असीं रहंदा पिया आहियूं, त शायदि उहो जंहिं समाज, जंहिं माहौल में रहंदा पिया आहियूं, उन्हनि जा रंग एतिरा नज़र कोन ईंदा आहिनि जेके असांखे शाइरी, नावल, अदब ऐं फ़न जे अंदरि नज़र अचनि था। त उहो साॻियो, उहो केरु थो उनखे ठाहे? उहो त इंसानी दिमाग़ थो ठाहे। तंहिंजे करे उहो हिकिड़ो ॾाढो पेचीदा अमल आहे, जंहिंखे इंसान ॾाके बि ॾाके आहिस्ते आहिस्ते करे सम्झण जी जेका सा उहा कोशिशि कई। ॾाढो सुठो राशिद साहब, सवाल काफ़ी था घुरनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके शयूं एतिरियूं एक्सप्लोर थियनि ऐं एतिरियूं एक्सप्लोर थी वरी तव्हांजे लफ़्ज़नि में बयानु थियनि, उन खां पोइ खोड़ ॿिया पासा सोचण जे लाइ मिलनि था, त माण्हू मजबूर थियो पए त उन्हनि जे बारे में सोचे ऐं सवाल पुछे। हुन ते वेंदासीं सवालनि ते, पर हुन खां पहिरियों ज़ेनोफिनस जे हवाले सां तव्हांखे कुझु रिक्वेस्ट कंदासीं, उनजे हवाले सां वजूद बिल्कुलु, तब्दीली जे बहस खे थोरो वधीक खोलियो, असां पोइ सवालनि वधीक। जवाब जी तरफ़ वधासीं। ऐं परमानाइटिस ऐं ज़ैनू ॿिन्ही खे एलियाई स्कूल गॾियल चयो थो वञे, ज़ैनू ऑफ एलिया करे हुनखे चयो थो वञे हलियो। ऐं उहो बि जंहिं सां हो हुनखे मौक़ो मिलियो हुकुमरानी जो, अमीर फैमिली सां हुनजो जेको तहलिक आहे उहो असांखे नज़र अचे थो। ऐं उन पंहिंजे डिबेट खे अॻिते वधायो, पर इन्हनि ॿिन्ही जे विच जे अंदरि हिकिड़ो ॿियो असांखे माण्हू नज़र अचे थो, उहो आहे एम्पीडोक्लस। एम्पीडोक्लस जेको आहे उहो असांखे, ऐं हूअं त असां शायदि उनजे बारे में असीं ॿियो दफ़ो डिबेट कयूं आहे, पर हींअर ज़रूरी थी पियो आहे त असीं उनखे सम्झी सघूं ऐं उनजो थोरो ज़िक्र असां कयूं। हुन चयो त 4 शयूं आहिनि जेके वजूद रखनि थियूं। हिकु बाहि आहे, ॿियो पाणी आहे, टी मिटी आहे, ऐं चौथी हवा आहे। उहे 4 शयूं, ऐं हीअ समूरी जी समूरी काइनात, ऐं उन्हनि में तब्दीली नथी अचे। न बाहि में तब्दीली थी अचे, न मिटीअ में तब्दीली थी अचे, न पाणी में तब्दीली थी अचे, न हवा में तब्दीली थी अचे। उहे बुनियादी आहिनि, उहे आहिनि ई आहिनि। हाणे एम्पीडोक्लस कहिड़े बहस खे कोशिशि कई थिए, जेको असां शक करे विधो होसीं परमानाइटिस जी सूरत में, पंहिंजनि हसुनि ते शक करे विधोसीं। हाणे माण्हू त ॾिसे पियो, जांचे पियो त उन्हनि खे कीअं जेको थो ॾिसे, पर हिन उनखे बहस खे जेको आहे त हसुनि खे कीअं एतबार लाइक बनाए। उनजे लाइ हुन 4 एलिमेंट्स, ऐं यूनान जे अंदरि उन्हनि 4 एलिमेंट्स जे बारे में असांखे बिल्कुलु डिस्कस ऐं बहस मिलनि था। हिन चयो त जेका बि शइ तब्दीली आहे, उहा तब्दीली फ़क़ति इन जे करे आहे जो उहा बाहि ऐं हवा जॾहिं पाण में मिलनि थियूं त उहा वधीक ख़ुश्क थी वञे। बाहि में तब्दीली न आहे, हवा में बि तब्दीली न आहे, पर ॿिन्ही जे विच जे अंदरि जॾहिं उहे पाण में मिलनि था त पोइ उन्हनि जे अंदरि जेको आहे उहा का शइ असांखे नई महसूसु थियणु शुरू थिए थी। उहा असांखे ख़ुश्की महसूसु थियणु जेका सा शुरू थी थिए। ऐं साॻी जॾहिं हवा ऐं पाणी पाण में मिलनि था त आलाण जनम वठणु शुरू करे थी। ऐं ईअं धरती ऐं बाहि जॾहिं पाण में मिलनि था त पोइ उन्हनि जे अंदरि कहिड़ी शइ तब्दील थिए थी, उहा शइ असांखे, उहा जेका मिटी नरम आहे उहा तब्दील थींदे असांखे पथर वांगुरु महसूसु थिए थी। ऐं हर शइ जे अंदरि जेकी शयूं असीं ॾिसूं था,
यानी जिस्मनि वारो बहस ऐं हिकिड़ी समूरी काइनात वारो बहस। इन्हनि ॿिन्ही जे अंदरि हुन चयो त जेके शइ असीं ॾिसूं था उन जे अंदरि इहे चारई एलिमेंट्स पियल आहिनि। छाकाणि हिकिड़े काठ खे बाहि छो थी लॻे? जॾहिं काठ खे बाहि लॻे थी त पोइ उन जे अंदरि छा थो थिए, उहो जेको धूंहुं निकिरे थो उन धूंहं जे अंदरि मिटी बि निकिरे थी त हवा बि उन मां निकिरी थी वञे, ऐं जेका खाक बचे थी वञे असां वटि, जेका रख बचे थी असां वटि, उहा रख असां वटि मिटी जी सूरत में वञे थी, ऐं जेका बाहि आहे उहा पंहिंजी गरमाइश जे अंदरि हिकिड़ी सूरत तब्दील करे थी वञे। तंहिंजे करे एम्पीडॉक्लिस छा कयो, एम्पीडॉक्लिस पंहिंजे असां जे हवासनि खे बचाइण जी कोशिशि कई, ऐं गॾोगॾु हुन उन्हनि शयुनि खे बचाइण जी कोशिशि कई त उहे 4 एलिमेंट आहिनि जिन जे अंदरि अंसर आहिनि, जिन जे अंदरि का बि तब्दीली कान पई अचे। असांखे जेको ज़ैनू मिले थो उहो ज़ैनू उन खां पोइ थो मिले, ऐं जॾहिं ज़ैनू आयो त ज़ैनू उन ॻाल्हि ते वधीक डिबेट ऐं डिस्कस करण जी जेका असां कोशिशि कई। ज़ैनू जा जेके बहस असांखे मिलनि था उहे असांखे घणे क़दुरु जेके मिलनि था उहे पैराडॉक्सिस में मिलनि था। अरस्तू उन जे बारे में इहा ॻाल्हि कई त जेका जदलियात आहे, यानी आपोज़िट्स खे ऐं पेश करण जो जेको फ़न आहे उन जे अंदरि हुन हेराक्लिटस खां वधीक जेको आहे उहो ज़ैनू खे ॾिनो। ज़ैनू उन जे ज़रिए सां के साबित ॿियूं बि शयूं करणु चाहियूं, पर उन शयूं ॾिनियूं उहे जेके डायलेक्टिक्स जे अंदरि अचनि था। हिन बिल्कुलु उबतड़ शयूं खणी आयो, ऐं जॾहिं शयूं मुकमल हिक ॿिए जे उबतड़ मौजूदु हुजनि त पोइ माण्हू चवे थो त इहा शइ छा आहे, जंहिंजे बुनियाद ते हिन चयो त जेकर असीं हिन नमूने सां शयुनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त पोइ असीं शयुनि खे सही माना में न सम्झी सघंदासीं। हिकिड़ी ग़ालिब जो शेर आहे कि रात के वक्त मैं पिए साथ रकीब को लिए आए वो यहाँ खुदा करे के न यूं। छा करे? पैराडॉक्स आहे, मुकमल हिकिड़ो पैराडॉक्स। खुदा आए वो या खुदा करे, पोइ अचे खुदा करे न यूं। हाणे जॾहिं उन पैराडॉक्स खे जॾहिं उन उबतड़ खे सम्झूं था, हिक ॿिए जे आपोज़िट आहे, मुकमल हिक ॿिए जे आपोज़िट आहे। खुदा करे यूं, खुदा न करे यूं। पर जॾहिं असीं उनजी पहिरीं सिट खे सम्झूं था त पोइ आए वो या खुदा करे, मगर छा साथ रकीब को लिए, छा पंहिंजे पाण सां गॾु संदसि जेको महबूब आहे उनखे वठियो अचे, संदसि जेको आशिक़ आहे उनखे वठियो अचे। चए थो त ख़ुदा ईअं न करे, अकेलो अचे, ज़रूरु अचे। ख़ुदा करे त अकेलो अचे, मुंहिंजे भरिसां वेहे, महफ़िल में वेहे, मूंसां गॾु कचहरियूं करे, मूंसां गॾु शराब पीए, पर छा पंहिंजे पाण सां गॾु संदसि आशिक़ बि खणियो अचे? न न न न ईअं न करे। हाणे इहो पैराडॉक्स आहे। हाणे जॾहिं उन पैराडॉक्स जी गहराई खे अंदरि जॾहिं असीं वञूं था त पोइ असांखे शइ उहा सम्झ में अचे थी। तीअं हिन बि उन्हनि पैराडॉक्सिस खे इस्तेमालु करण जी जेका असां कोशिशि कई, उबतड़ जेका शइ पंहिंजे पाण में हिकिड़ी उबतड़ रखे, उनखे उन शामिलु करण जी जेका असां कोशिशि कई, ऐं उन्हनि जे ज़रिए सां शयुनि खे आंदो। हुन हिकिड़ी शइ हीअ ॻाल्हि कई, जॾहिं हुन ख़िला ते ॻाल्हि ॿोल कई थिए त हुन ख़िला जे हवाले सां इहा शइ चई त ख़िला शयूं किथे थो वजूद रखनि? ख़िला में। पोइ ख़िला किथे थो वजूद रखे? जी ख़िला में। जी पोइ उहो ख़िला में थो वजूद रखे? जी ख़िला में। जी पोइ इहो त लामहदूद सिलसिलो थी वेंदो, इहो त खुटंदे ई कोन। हाणे सेंसस जी ॻाल्हि परमनाइटिस करे आयो हो, हिन उन साॻी तब्दीलीअ खे अकुली बुनियाद ते शयुनि खे सम्झण जे ज़रिए सां रद्द करण जी कोशिशि कई। चई हाणे जे ख़िला में आहे, ख़िला में आहे, ख़िला में आहे, ख़िला में आहे, हीअ त लामहदूद सिलसिलो थी वियो। पोइ असीं छा कयूं? हाणे हिन इते ॻाल्हि करे जेका शइ रोके थो उतां हुनजो नतीजो निकिरे थो। उन नतीजे जे अंदरि छा आहे? उन नतीजे जे अंदरि आहे त पोइ त ख़िला वजूद ई नथो रखे। जेकॾहिं ख़िला जो इहो सिलसिलो आहे त इहो त लामहदूद थी वेंदो। इहो जेकॾहिं लामहदूद थी वेंदो त पोइ उहो कीअं रोकंदो? उहो कीअं बचंदो? उहो बचंदो ई कोन। ॿी शइ, अफ़लातून परमानाइटिस ते बिल्कुलु हिकिड़ो डायलॉग लिखियो आहे, ऐं अफ़लातून ज़िक्र कयो त ज़ैनो ऐं परमानाइटिस गॾिजी सुकरात सां मिलिया, जंहिंखे ॿियनि बि चयो आहे हिन जे विच में कचहरियूं थियूं, सुकरात परमानाइटिस ऐं ज़ैनो जे विच में थियूं, ऐं उनखे तमामु घणी उहो अहमियत ॾींदो हो। ऐं तीअं हुन जिते इहा ॻाल्हि कई त हुन छाकाणि जो हुनजा इहे अकेली दलील असांखे ॾाढा बहितरीनु नज़र अचनि था। हुन जॾहिं तब्दीली जी ॻाल्हि ॿोल कई त हुन चयो, ऐं जंहिंजो मूं गुज़िरियल दफ़े बि मिसाल ॾिनो, त हिकिड़ो माण्हू उहो आहे जेको कंहिं गाॾीअ जे अंदरि सवारु आहे, ऐं उहा गाॾी अॻियां वधंदड़ आहे,
ॿियो उहो माण्हू आहे जेको साइकिल ते सवार आहे। टियों उहो माण्हू आहे जेको पंधु आहे। चोथों उहो माण्हू आहे जेको उन साॻी गाॾीअ जहिड़ी ॿी गाॾी में आहे जंहिंजी रफ़्तार साॻी आहे। पंजूं उहो माण्हू आहे, पंजी उहो जेको असांखे नज़र अचे थो जेका गाॾी जंहिं तरफ़ वञे पई उनजे साम्हूं ऐं साॻी रफ़्तार सां। हाणे असां जेकॾहिं उन रफ़्तार खे ॾिसंदासीं त पंधु हलंदड़ माण्हू वारी जेका रफ़्तार आहे उहा असांखे ॿी महसूसु थींदी। उन पंधु हलण वारे खे ईअं महसूसु थींदो त ॼण त उनखे महसूसु थींदो त हीउ साइकिल वारो बि अॻियां पियो वञे, मोटर साइकिल वारो बि अॻियां पियो वञे ऐं गाॾी वारो बि अॻियां पियो वञे। पर मोटर साइकिल वारे खे महसूसु थींदो त हीउ त पोइ ते पियो वञे, जेको पंधु हलण वारो आहे इहो असांखे अकुलु थो ॾसे त हीउ अॻियां पियो वञे। पर जेकॾहिं असां उनखे हसी तौर ते ॾिसण जी कोशिशि कंदासीं त उहो असांखे कीअं महसूसु थींदो? उहो असांखे महसूसु थींदो इहो पोइ ते पियो वञे। हा, अलबत कार अॻियां वञे थी पई, उहा कार अॻिते जेका वञे, पर कार वारे खे छाकाणि उनजी रफ़्तार तेज़ हूंदी त उनखे महसूसु इहो थींदो त जेको आहे उहो पंधु वारो पोइ ते पियो वञे, मोटर साइकिल वारो पोइ ते पियो वञे, ऐं पंहिंजी रफ़्तार सां हलां थो पियो ऐं उनखे आस पास जा वण बि पोइ ते वञनि महसूसु जेके से थींदा। हाणे न फ़क़ति इहो, पर उहा साॻी रफ़्तार सां जेका ॿी गाॾी उनजे भरिसां हले थी पई, उनजे अंदरि जेकॾहिं को दोस्त वेठो अथसि त उन सां वेठो दुआ सलाम ऐं कचहरी कंदो, ॼण त उहे ॿई न पिया हलनि, उहे ॿई पंहिंजी बराबरी जे बुनियाद ते। पर वरी साम्हूं साॻी रफ़्तार सां जेका शइ ॿी ईंदी पई उहा उनखे बिल्कुलु हिकिड़ी तेज़ रफ़्तार सां महसूसु थींदी। तंहिंजे करे ज़ैनू चयो त रफ़्तार जेकॾहिं आहे, तब्दीली जेकॾहिं आहे, त उहा तब्दीली त हिकु जहिड़ी हुजणु घुरिजे। हिकिड़े ई टाइम ते उहा तब्दीलियूं 2, 3, 4, 5 कीअं थियूं थी सघनि? यानी उहा तब्दीली अॻिते वधंदड़ बि आहे, उहा तब्दीली तेज़ बि आहे, वधीक तेज़ बि आहे, सुस्त बि आहे। छाकाणि सुस्त बि असीं तब्दीली जे नाले खे चऊं था न, आराम खे असीं नथा हुन में शामिलु कयूं। पर जेकॾहिं का सुस्त आहे उहा बि तब्दीली आहे। हाणे उहा साॻी तब्दीली सुस्त बि आहे, तेज़ बि आहे, वधीक तेज़ बि आहे ऐं तेज़ तरीन बि आहे। इहो कीअं मुमकिन आहे? इहो त सेल्फ कंट्राडिक्टरी थी वियो। इन जे अंदरि त ख़ुदि जेको सुवाल थो थियो वञे त इहो त इन जे अंदरि त टकराव मौजूदु आहे, या त उहा हिकिड़ी हुजणु घुरिजे, हिकिड़ी थी सघणु घुरिजे। हाणे उन दलील जे ज़रिए सां हुन कहिड़ी ॻाल्हि कई? उन रफ़्तार खे जेका तब्दीली हुई, जेका मूवमेंट हुई, उन मूवमेंट खे उन रद्द करण जी जेका कोशिशि कई। उन जा हिन पाण अॼु उन जा मिसाल शामिलु कयूं वेठा, कार, मोटर साइकिल ऐं ॿियनि जे ज़रिए सां, पर हुन हिकिड़े ॿिए हवाले सां उन जा मिसाल ॾिना हुआ, ब्लॉक्स जी सूरत में उन जा मिसाल ॾियण जी जेका कोशिशि कई हुई। हुन हिकिड़ी शइ ॿी चई, उहा हीअ चई त जेकॾहिं असां सम्झण जी कोशिशि कयूं त हुन हिकिड़ो मिसाल ॾिनो। एचलिस हुन जो हिकिड़ो वॾो जोधो आहे जेको यूनान जे अंदरि आहे ऐं वॾो डोड़ूं पाईंदड़ आहे। हुन चयो त एचलिस कुमीअ खां रेस खटे नथो सघे। हुन मशहूरु आहे त कुमीअ खां रेस नथो खटे सघे। असां सहे ऐं कुमीअ जो ज़िक्र ज़रूरु ॿुधो आहे, कार्टून जे अंदरि बि ॾिठो आहे, जंहिंजे अंदरि सहो डोड़ी वेंदो आहे ऐं उन खां पोइ सहो ॾिसंदो आहे त कुमीअ जा परते जेका आहे उहा जेसि ताईं असां ताईं पहुचे, उहा जेसि ताईं पहुचे तेसि ताईं हुन छा कयो, जो सुम्ही आराम करे थो, पर कुमी आस्ते आस्ते वधंदी वधंदी वधंदे वधंदे सहे खे क्रॉस करे थी वञे। इन क़िस्म जा खोड़ सारा असांखे कार्टून्स में नज़र अचनि था, ॻाल्हियूं बि नज़र अचनि थियूं। पर हिन ॿी ॻाल्हि कई, हिन चयो त उहो जेको जोधो आहे उहो जोधो पहुची नथो सघे। उहो चवे थो त जॾहिं उहो रेस जो ग्राउंड गोल वारो ग्राउंड हूंदो आहे जंहिंजे अंदरि उहा डोड़ थींदी आहे, उन डोड़ जे अंदरि उनखे पुॼण जे लाइ जीअं ई उहो उन पॉइंट ते पहुचे थो, उन नुक़्ते ते पहुचे थो जंहिं ते कुमी हुई, त कुमी अॻियां निकिरी चुकी हूंदी आहे। वरी जीअं उन ते जॾहिं पहुचे थो त उहा जेका आहे उहा थोरो अॻियां निकिरी चुकी हूंदी आहे। वरी जीअं उनखे पहुचे थो त पोइ वरी जॾहिं ॾिसे थो त उहो कुमीअ खां ज़ाहिर त अॻियां निकिरी चुको आहे, पर गोल सर्कल जे अंदरि तव्हां जेकर ॾिसंदो वेही उनखे त उनखे कुमी उहा नज़र कीअं ईंदी? उहा उनखे कुमी जंहिंखे उन अॻियां पियो ॾिठो, हाणे जेको आहे उनखे जीअं क्रॉस करण जे पुठियां हाणे उहा उनखे तमामु घणी परते नज़र अचणु शुरू थी वेंदी, छाकाणि जो हुनखे उन सां पुॼणो आहे। हिन नमूने सां इन क़िस्म जो मिसाल ॾिनो। पर ॿियो जेको हुन मिसाल ॾिनो उहो ॾाढो ॿिए अंदाज़ सां ॾिनो। हुन चयो त हिकिड़ो जेको तीर कमान आहे, उहो तीर कमान पंहिंजे मंज़िल ते पहुचे ई नथो, छाकाणि जो उनखे हिकिड़े लिमिटेड मख़सूस वक़्त जे अंदरि लामहदूद सफ़र तय करिणो आहे। उहो कीअं? हाणे जेकॾहिं असां सम्झूं ईअं त तीर खे
20 फुटनि ते वञिणो आहे। इहे पैमाश जो असीं ज़रियो अॼु सम्झण जे लाइ इस्तेमालु वेठा कयूं, पर उन तीर खे पहिरीं छा करिणो पवंदो? पहिरीं त उनजे अध ते पहुचणो पवंदो। पर उन अध ते पहुचण जे लाइ पहिरीं उनखे अध ते पहुचणो पवंदो, उनजे अध खे पहुचणो पवंदो। उनजे अध छा स्पेस जे अंदरि असीं चई सघूं था त उहो स्पेस अहिड़ी का पॉइंट हूंदी जंहिं ते असीं रुकिजी बीह रहंदासीं। जंहिं स्पेस जी असीं ॻाल्हि कयूं था उहो त लामहदूद थींदो वेंदो, अधु वरी उनजो अधु वरी उनजो अधु वरी उनजो अधु। हुन चयो इहे सभु पॉइंट्स आहिनि, उहे लामहदूद पॉइंट्स हुनखे महदूद वक़्त जे अंदरि क्रॉस करणी आहे। उहो कीअं मुमकिन आहे? हाणे अखियुनि त ॾिठो पिए त उहो तीर मंज़िल ते पहुचे पियो, पर अकुल हुन जे लाइ सुवाल खणी आयो ऐं उहो चवे थो त लामहदूद स्पेस आहे पंहिंजी गहराईअ में। उहो जेको पंहिंजी गहराईअ में लामहदूद आहे उहो कीअं उन ते पहुचंदो? तंहिंजे करे हुन उन दलील जे ज़रिए सां चयो त उहा हरकत मुमकिन ई न आहे, पॉसिबल ई न आहे। कीअं पॉसिबल आहे? हिकिड़े महदूद वक़्त जे अंदरि जेको लामहदूद पंहिंजी गहराई जे अंदरि स्पेस आहे उन ताईं कीअं पहुचंदो? छाकाणि जो अधु 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 जॾहिं कंदा वेंदासीं हलिया त पोइ त उहो अॻियां मूवमेंट ई नथो करे सघे। जीअं हींअर बि असां इलाही कनि शयुनि खे जॾहिं वक़्त जे अंदरि ॾिसंदा आहियूं त उहे तमामु घणियूं तेज़ हूंदियूं, पर जेकॾहिं असीं उनखे सेकेंड्स ऐं माइक्रो सेकेंड्स में ऐं उनखे सेकेंड्स खे असीं मिलियन्स में डिवाइड करे ॾिसंदासीं त उहा शइ असांखे रुकियल महसूसु थींदी। अॼु त असां वटि इन क़िस्म जा इक्विपमेंट्स मौजूदु आहिनि जंहिंजे ज़रिए सां ॾिसूं था, पर हिन जा दलील उन सॼी शइ सां लाॻापियल हुआ जेके उनखे हरकत खे साबित करण जे लाइ लामहदूद ही खिला जी ॻाल्हि खणी आयो। ॿिए पासे कसरत जी ॻाल्हि हुई, जेका कसरत जी ॻाल्हि थी थिए त जिस्म मौजूदु आहे। हुनजो त जेका कसरत आहे उहा छाजी ठहियलु हूंदी? जेकॾहिं कसरत आहे त उहा बि त कंहिंजी ठहियलु हूंदी। जेकॾहिं उहा ठहियलु आहे त पोइ असां अञा उन ते अचूं था त उहा कंहिंजी ठहियलु हूंदी। इन जे ज़रिए सां हिन उनखे विरहाइण जी कोशिशि कई। हिन चयो त जेकॾहिं असीं कंहिं बि शइ खे विरहाईंदा वेंदासीं विरहाईंदा वेंदासीं विरहाईंदा वेंदासीं, जेकॾहिं असीं ईअं तसवुरु कयूं त कंहिं पथर खे खणूं था, उनखे विरहायूं था त असीं उनखे टुकड़ा टुकड़ा करे, पर उन टुकड़नि खे बि त विरहाए सघिजे थो। पोइ असां उन टुकड़नि खे विरहायोसीं त उहे ज़रियूं थी वियूं, उन ज़रियुनि खे बि त विरहाए सघिजे थो। इहो विरहाइजण वारो जेको सिलसिलो आहे इहो किथे दंग थींदो? उहो दंग उते वञी थींदो जिते उहा शइ जेका आहे उहा मुकमल ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे हुन चयो त जंहिं यूनिट जी असीं ॻाल्हि कयूं था उहो विरहाइजंदे 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 मुकमल ख़तमु थो थी वञे हलियो। जेका शइ विरहाइजंदे 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 मुकमल तौर ते ख़तमु थी वञे हली त पोइ उहा कीअं थी एको थी सघे, ऐं पोइ उन एके मां हीअ कीअं थी कसरत जुड़ी सघे। ऐं उन कसरत जे इन तसवर खे हिन इन नमूने सां रद्द कयो त जेका कसरत आहे उहा कसरत थी नथी सघे। ऐं ॿियो इहो त जेकॾहिं जिस्म मौजूदु आहे त उहो जिस्म जेकॾहिं आहे त उन जा पासा बि हूंदा, उन जी ॿियनि जी भेट में जेका साइज़ बि हूंदी, पर उहा साॻी हुजणु घुरिजे। पर जेकॾहिं उहा मटिजी थी वञे हली त पोइ उहा शइ साॻी नथी रहे, उहा त तब्दील थी वञे हली। तंहिंजे करे ज़हनू जे हवाले सां जेके ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि हुन सॼे डिबेट खे हिकिड़े ॿिए अंदाज़ में खणी पेश आयो। हाणे इन खे जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त हीअ जेका जदलियात हुई जंहिंखे असां हेरेक्लिटस जे ज़रिए सां सम्झण जी कोशिशि पे कईसीं, उन असांखे सिधो ॿुधायो त का बि शइ क़तई न आहे। जेकॾहिं का शइ क़तई आहे त उहा हरकत आहे, हरकत ई उहा क़तई आहे। हाणे उन हरकत खे ऑब्ज़र्व करण जा जेके बुनियाद हुआ उन्हनि खे असां सेंसिस जे ज़रिए सां ॾिठोसीं पियो, पर हीअ उनखे उन डिबेट जे अंदरि उन मामले खे अॻिते वधाईंदे परमनाइडिस जेका ॻाल्हि कई उहा ॻाल्हि इन पासे ते असांजे साम्हूं आई त हरकत जेका आहे उहा असांखे जा सेंसिस ॾिसीनि था, ऐं जेकर असांजा सेंसिस ॾिसीनि था त पोइ उहा हरकत जेका आहे सेंसिस ते असीं शक कयूं था, जंहिं ते पोइ अॻियां ॻाल्हियूं आयूं आहिनि त हेरेक्लिटस जूं जेके लिखतूं आहिनि उहे लिखतूं इन शइ खे उन तब्दीली जी त ॻाल्हि कई आहे, पर हुन वजूद ऐं नावजूद जी ॻाल्हि कई कान्हे। वजूद ऐं नावजूद उनजो हुन ज़िक्र ई न कयो आहे। जेके पोइ असां ॾे हाणे शयूं आयूं आहिनि, पोइ तहक़ीक़ूं थियूं आहिनि, उनजे मवादनि खे पढ़ियो वियो आहे, उन सॼी ऐं उनखे जेकॾहिं ॻाल्हि ॿोल ॾिसिजे त पोइ परमनाइडिस जी जेका ॻाल्हि ॿोल असांखे आहे उहा दुरुस्त जेका असां नज़र अचे थी। तंहिंजे करे हाणे इहे अकुल जे बुनियाद ते एॾा वॾा ज़हनो सुवाल पैदा करे छॾिया जिन जे अंदरि असीं हरकत खे किथे ॾिसूं, जिन जे अंदरि असां शइ खे नंढे कंदे एके ते किथे ॾिसूं,
उहो त एको बि नथो बचे, उहो फर्दर डिवाइड थो थी वञे। ऐं अॼु जेका असीं ॻाल्हि कयूं था, हाणे ज़हनो अॼु खां तक़रीबन 24.5 सदियूं अॻु ॻाल्हि पुर कई पई, पर अॼु जेकर असीं ॾिसूं त नंढे में नंढो हिसाब जेको हिसो असांखे मिले थो, उहो क्वार्क मिले थो। छा उहो क्वार्क पंहिंजी जॻह ते बीहंदो? उहो छा फर्दर डिवाइड नथो थी सघे छा? तंहिंजे करे उन जेका डिवीजन आहे, उहा डिवीजन जेका कंहिं वजूद खां शुरू थी करे नथिंगनेस तरफ़ वञे थी हली, त हुन चयो जंहिंजो बुनियादी नथिंगनेस हुजे, जंहिंजो बुनियादी कुझु बि न हुजणु हुजे, त पोइ उहा कीअं थी? तंहिंजे करे हुन इन क़िस्म जा सुवाल आणे हिन सॼी हरकत खे बि रद्द कयो, तब्दीलीअ खे बि रद्द कयो, पर इन्हनि सुवालनि जे इन्हनि दलीलनि जे बुनियाद ते हिकिड़ा नवां गस इंसान जे लाइ खोले विधा त अचो हिन ते तहक़ीक़ कयो, हिन खे सम्झो ऐं मुंहिंजे सुवालनि जा जवाब ॾियो। ॾाढो सुठो राशिद साहब, तफ़सीली तौर ते तव्हां तब्दीली वारे फ़लसफ़े खे या वजूद वारे फ़लसफ़े खे डिस्कस कयो, परमिनाइट्स ऐं ज़ेनोफिनस जे नुक़्ते नज़र जे हवाले सां कुझु सुवाल असांजे दोस्तनि खां आयल आहिनि जेके तव्हांजे नज़र मां गुज़रिया वेंदा, पर वरी बि तव्हांखे हिते मां स्क्रीन ते ॾेखारियां। पहिरियों सुवाल असांजे दोस्त नेक खोसो, उन जो आहे त ख़ला जी हूंद या मौजूदगी जी ख़बर कीअं पवे जेका कुझु आहे बि न? ख़ला जे हुजण न हुजण वारी ॻाल्हि आहे त हुनजी मौजूदगी जी ख़बर कीअं पवंदी ख़ला आहे? बिल्कुलु। हाणे परमिनाइट्स जे फ़लसफ़े जे हवाले सां आहे। बिल्कुलु। हाणे जेका ॻाल्हि ॿोल ख़िला जो तसवर वरितो पियो वियो, उहो ख़िला जो तसवर इहो हो त यानी जंहिंमें कुझु बि न हुजे। अॼु उनजी जॾहिं असीं बस में ईंदासीं त उन में असांखे उहो तब्दील महसूसु थींदो। पर जंहिं टाइम ते परमनाइडिस जो बहस थियो पिए, उनजे अंदरि इहा ॻाल्हि हुई त जंहिंजे अंदरि कुझु बि न हुजे, ऐं जेकॾहिं का शइ उनजे अंदरि कुझु बि न आहे ऐं पोइ का शइ उनजे अंदरि पइजे थी, कमिरो ख़ाली आहे, उनजी ख़ाली यानी उनजे अंदरि कुझु बि कोन्हे, उनजे अंदरि का शइ असीं रखी सघूं था। असां वटि पॉकेट जेको सो मौजूदु आहे, को कोको मौजूदु आहे, उहो ख़ाली आहे, असीं उनजे अंदरि कुझु रखी सघूं था। पर पोइ जॾहिं असीं अॻियां वाक़ुफ़ु था थियूं त उहो ख़ाली न हो, उनजे अंदरि त हवा मौजूदु हुई, ऐं जॾहिं असीं का शइ रखीसीं त उहा हवा ॿाहिरि निकिरी वई। तीअं ई परमनाइडिस इहा ॻाल्हि कई त उहो त हिन समूरी काइनात जे अंदरि शइ मौजूदु ई आहे, हिन जे अंदरि का बि अहिड़ी शइ कान्हे जेका मौजूदु न हुजे। उहा शइ मौजूदु ई आहे। जेका शइ मौजूदु आहे उनखे असीं कीअं चवंदासीं त कुझु बि न आहे, ख़िला आहे, असीं उनखे न चई सघंदासीं। पर ख़िला जी असीं जेकॾहिं ॿिए वस्फ़ खे ईंदासीं ऐं असीं उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त हिकिड़ी वस्फ़ ख़िला जी इहा आहे त हिन धरतीअ जे चौगिर्द जेको हवाउनि जो घेरो आहे, जेको आयरोस्फेयर आहे, उन खां पोइ जो जेको स्पेस उनखे, ऐं जंहिंजे अंदरि असीं तसवर ईअं कंदा आहियूं त ॼण त उनजे अंदरि का बि शइ न आहे, मुकमल तौर ते उहो ख़ाली आहे। पर उनजे अंदरि असांखे जेका काइनाती मिटी आहे उहा त मिले थी, उहा मिटी लॻी पई आहे कोशिशि में त असीं के प्लेनेट्स जुड़ी पऊं, उनजे अंदरि बि उहा मौजूदु आहे। तंहिंजे करे जेको असां वटि आम तौर ते सादो तसवर सफ़ा न हुजण वारो आहे, उनखे असांखे तब्दील करणो पवंदो। ॿियो, ख़िला किथे आहे? उन ख़िला खे जॾहिं असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं त असांखे 50-60 किलोमीटर परते वञणु कोन पवंदो। ख़ुदि अंदरि खे जॾहिं ॾिसण जी कोशिशि कंदासीं त असांखे अंदरि में उहो नज़र शुरू थी वेंदो। इंसान जो जिस्म छाजो ठहियलु आहे? उहो जेकॾहिं सेल्स जो ठहियलु आहे त उहे सेल्स छाजा ठहियल आहिनि? उहे सेल्स एटम जा ठहियलु आहिनि। ऐं हिकु हिकु सेल जे अंदरि जेकॾहिं एटम जी ॻणप वञी कबी त उहो असांखे 8-10 अरबनि ताईं असांखे उनजे अंदरि एटम मिलंदा। एटम जे अंदरि न्यूक्लियस मौजूदु आहे, जंहिंजे अंदरि न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन मौजूदु आहे ऐं इलेक्ट्रॉन मौजूदु आहे। इलेक्ट्रॉन जेके मूवमेंट कनि था उहो कीअं मुमकिन आहे? ख़िला त उते मौजूदु आहे। जेकॾहिं उनजे अंदरि ख़िला न हुजे त पोइ कीअं उहे हरकत कनि? तंहिंजे करे उनजे अंदरि हिकिड़ी जेका कशिश जी फील्ड ठहे थी, उनजे अंदरि त स्पेस मौजूदु आहे। उहो स्पेस जेकॾहिं असीं जांचींदासीं वञी त उहो उन एटम जे अधु न, पर उनखां तमामु काफ़ी हिसे ते उन हर एटम जे अंदरि उहो स्पेस मौजूदु आहे। जेके उहो स्पेस उन जॾहिं एटम जे अंदरि मौजूदु आहे त उहो असांजे सेल जे अंदरि मौजूदु आहे, असांजे समूरे जिस्म जे अंदरि मौजूदु आहे। तंहिंजे करे जेको स्पेस जो जेको ॿियो तसवर आहे, उहो तसवर उनखां जुदा नथो करे, उहो उनखे उन निज़ाम जे अंदरि ई शामिलु करे थो वञे। पर परमनाइडिस वटि उहो जेको निज़ाम हो, उहा ई समूरी काइनात हिकु वारो तसवर हो।
उन उन हिकिड़े ई तस्वर ते कयो थिए, पर हुन ऑर्गेनिज़म जे अंदरि ऑर्गेनिज़म जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा जेका बाद में अचे थी उहा पोइ जेका साई आहे। त इहो सादो जवाबु थी सघे थो इस खिला जे हवाले सां। यानी तव्हां चओ था त खिला अहिड़ी शइ आहे जेको ख़ुदि हिकु वजूद जो हिसो आहे, जंहिंजो चओ त हिकिड़ो वजूद आहे, कंहिं वजूद में ई मौजूदु आहे। लेकिन कंहिं शइ जे वजूद जे अंदरि का शइ आहे त डेफिनेटली उहा ख़ाली न आहे। हा बिल्कुलु, उहो वजूद जे अंदरि मौजूदु आहे, उहा बेकार न आहे। ऐं उन जे अंदरि जेका आहे उहा मौजूदु आहे, उनजी मौजूदगी खां इनकार कोन्हे, उहा बेकार न आहे, उहो उनजो हिसो आहे, न फ़क़ति उनजो हिसो आहे, उनजो कारगर हिसो आहे। जेकॾहिं असीं निज़ाम शमसी खे शामिलु कयूं ऐं चऊं खिला न हुजे, तंहिंजे करे निज़ाम शमसी जेकॾहिं मौजूदु आहे त उन निज़ाम शमसी जे अंदरि त स्पेस मौजूदु आहे। उन स्पेस खां सवाइ उनजा प्लेनेट्स मूव ई नथा करे सघनि, ऐं उहे प्लेनेट्स जेकॾहिं हिक ॿिए खां मुफ़ासिले ते मौजूदु आहिनि ऐं उहे सर्वाइव कनि था त उनजो दारो मदार बि उन ई शइ ते जेको मौजूदु आहे। तंहिंजे करे निज़ाम शमसी जो जॾहिं असीं लफ़्ज़ वठूं था, उन निज़ाम जी ॻाल्हि कयूं था त उन जे अंदरि सिज बि मौजूदु आहे, उन जे अंदरि मरीख़ बि मौजूदु आहे, उन जे अंदरि वैनस बि मौजूदु आहे, उन जे अंदरि धरती बि मौजूदु आहे, उन जे अंदरि चंड बि मौजूदु आहे, पर उहो निज़ाम जे अंदरि स्पेस बि मौजूदु आहे, ख़िला बि मौजूदु आहे। उहा ख़िला उन जे अंदरि मौजूदु आहे, उन खां सवाइ उहो मुमकिन ई न हुजे। जवाब ॾियो असांखे। छा लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी हिते लागू थिए थी? जे हा त पोइ आहे जो हुजणु किथां मौजूदु रखे। रूह जे हवाले सां आहे, जेका तव्हां ॻाल्हि परमानेंट्स जे हवाले सां कई, जेके सोल हुआ रूह हुआ उहे अची करे मम्मी में पवंदा, उन खां पोइ जेको कंटिन्यू रहंदो बादशाह। बिल्कुलु। हाणे जॾहिं असीं लॉ ऑफ कन्वर्जन ऑफ एनर्जी जी ॻाल्हि कयूं था त असां पंहिंजी सम्झ जे हवाले सां शयुनि जी विरासत कई आहे, ऐं असां जेका जिस्म आहिनि, जॾहिं जिस्मनि ते अचे थी त असीं उनखे फिज़ियो करे खणूं था, फिज़िक्स जे अंदरि असीं उनखे खणी था वञूं पिया। पर जेका शइ एग्ज़िस्ट करे थी, वजूद त रखे थी, पर उहा जिस्मनि जी सूरत जे अंदरि न आहे। छा ही कानून जेके हिन फितरत जा आहिनि, छा इहे जिस्मनि जी सूरत में वजूद रखनि था? आहिनि त सही, पर जिस्मनि जी सूरत में त वजूद नथा रखनि। तंहिंजे करे वजूद जी जेका वस्फ़ आहे उहा वसी थी वञे। हा, जेकॾहिं असीं आम तौर ते मुंहिंजो हिन कंप्यूटर सां जेको तइलिक़ आहे, उहो तइलिक़ छा नाहे ख़्याली आहे, अजायो आहे, धोखो आहे, या आहे? जेकॾहिं आहे त असीं उनखे, उहो बि वजूद आहे, पर उहो वजूद कहिड़ी शिकिल जो आहे? उन रिश्ते जे वजूद खे असीं चऊं था त हीउ वजूद रिश्ते वारो वजूद आहे। तीअं ई असीं जेकॾहिं उन्हनि शयुनि जी एनर्जी जे अंदरि कन्वर्जन थिए थी त उन एनर्जी जे अंदरि छा उहे शयूं मुकमल तौर ते ख़तमु थी वञनि? छा उन जे अंदरि इलेक्ट्रॉन ख़तमु थो थी वञे? जवाबु आहे त इलेक्ट्रॉन त ख़तमु नथो थिए। इलेक्ट्रॉन त उनखे उहो अञा ताईं उनखे जेको डिस्ट्रॉय करण जो सुवालु आहे, उहो बुरो सुवालु थी वियो आहे त इहो हमेशह त कोन हो, जंहिंजी को 66,000 योटा उमिरि था ॿुधाइनि था पिया। तंहिंजे करे उहो जेको इलेक्ट्रॉन आहे, उहो इलेक्ट्रॉन त मौजूदु थो थिए। जॾहिं उहो इलेक्ट्रॉन मौजूदु थो थिए ऐं उन इलेक्ट्रॉन खे जीअं ई को माहौल मिले थो त उहो वरी कंहिं न कंहिं एटम जो हिसो थो थी वञे। तंहिंजे करे असांखे उन जे अंदरि उहो जेको वजूद जो ख़तमु थियणु आहे, उहो ख़तमु सिर्फ़ु असीं पंहिंजे अखि जे ज़रिए सां जेके शइ महसूसु कयूं था उन शइ सां लाॻापे में कोन्हे। हा, उनजो निज़ाम जेको आहे उहो तब्दील थो थियो वञे, उहो कंहिं ॿिए निज़ाम जी सूरत में अची थो वञे। साईं नवीद खे वेलकम चवंदासीं, वॾो इंतज़ारो साईं आहे। सो असांखे उहा शइ उन में महसूसु थिए। तंहिंजे करे ख़ुदि एनर्जी जेका आहे उहा एनर्जी बेवजूद न आहे, उनजो ख़ुदि वजूद आहे। तंहिंजे करे वजूद जी जॾहिं वस्फ़नि ते असीं अचूं था त उहे तब्दील थी वञूं। ऐं गॾोगॾु जॾहिं सोल ते अचूं था त सोल जी हिकिड़ी जेका वस्फ़ आहे, उहा वस्फ़ त इंसानु हमेशह खां सम्झंदो आयो आहे। जॾहिं मुनज़्ज़म निज़ाम मज़हबनि जा निज़ाम बनी विया,
तॾहिं बि हुन इहा शइ सम्झी थिए त हीअ का शइ आहे जेका शइ असां इंसान में ओचितो अची थी वञे हली, जो उनखे पोइ इन शइ सां तइलक वेठे रखियो त हुन ॾिठो थिए त ख़बर कीअं पए त हमरा में साह आहे या कोन्हे, त हुनजो सोल जो तइलक साह सां रखियो थिए, ब्रीथ सां रखियो थिए। जेकॾहिं उन साह खणी छॾे थो ॾिनो त उनजो जेको उन सम्झो इहो थिए त शायदि उहो रूह परवाज़ थी वियो हुयो। इहो मज़हब अञा मुनज़म ई न थिया हुआ, तॾहिं बि उन्हनि वटि उहो तसवर मौजूदु हो। तंहिंजे करे हाणे जॾहिं असीं रूह जे तसवर जे अंदरि अचूं था त उन रूह जो जेको तसवर आहे, उनजो जेको वजूदु आहे, उहो वजूदु असीं उनखे ॿिए माना जे अंदरि ॾिसूं था। असीं उनखे उनजो जेको वजूदु आहे उहो वजूदु उन माना जे अंदरि कोन था ॾिसूं जेको अॼु खां 4000 साल पहिरीं हो, जेको अॼु खां 25 सदियूं पहिरीं हो, या जेको अॼु खां 2000 साल पहिरीं हो। असीं उनखे उन तसवर जे अंदरि कोन था ॾिसूं, अॼु असीं उनखे ॿिए तसवर जे अंदरि ॾिसूं था। तंहिंजे करे ख़ुदि जेके वजूद जूं वसफ़ूं आहिनि उहे बि तमामु घणियूं तब्दील थियूं आहिनि। सभ खां पहिरियों त साईं नवीद संदीले साहब खे देरि अचण ते बि ख़ुशि आमदेद चऊं था। असां ॾाढो इंतज़ारु पियो कयो नवीद साहब तव्हांजो, पर तव्हां शायदि कंहिं मसरूफ़ियत सबबु किथे निकिरी विया हूंदो। तव्हां पंहिंजो माइक खोलियो नवीद साहब, तव्हांजो आवाज़ कोन पियो अचे। जी जी नवीद साहब, हाणे आवाज़ अचे पियो, तव्हां ॻाल्हायो। जी अचे पियो आवाज़? जी 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 नवीद साहब, आवाज़ अचे पियो? हाँ, जी जी आवाज़ अचे पियो तव्हांजो, आवाज़ अचे पियो अच्छा, तव्हांजो। अचे पियो, ठीकु आहे। जी जी, हींअर अचे पियो आवाज़? जी जी अच्छा। जी हा, तव्हां असल ॻाल्हायो। में जी बिजली जे हिते हिकु मसइलो थी वियो, इन करे आउं वेट कयो काफ़ी टाइम ताईं। जीअं बिजली आई त वरी आउं जॉइन कयो आहे तव्हांखे। ख़बर न आहे किथां मौज़ू हलियो आहे, कीअं शुरू थियो आहे। बिल्कुलु मुंहिंजो नवीद इहो साहब, ख़्यालु असां त परमेनाइट्स ऐं ज़ेनो जी जी राशिद साहब तव्हां डिफाइन कयो। जी जी हा, ऐं असां परमनाइडस ऐं ज़ैनो वारो जेको डिबेट हो ऐं उन्हनि कीअं वजूद ते बहस कयो आहे ऐं कीअं उनखे तब्दील कयो आहे, उन ते कयो आहे। हाणे सुवालनि ऐं जवाबनि जा सेशन्स हलनि था पिया, तंहिंजे करे उहो ज़ैनू ऐं परमनाइडस वारो जेको डिबेट आहे उहो इलाही को उहो थी चुको आहे। हाणे जेके सुवाल आहिनि उन्हनि जे अंदरि असांखे तव्हांजी ज़रूरत पवंदी ऐं गॾोगॾु वजूद वारो जेको तस्वर आहे, छाकाणि जो वजूद जो तव्हांजो इंतिहाई अहम मौज़ू रहियो आहे, त उन ते जी बि तव्हांजी जेका सा ॻाल्हि ॿोल हूंदी। ऐं पहिरीं डॉक्टर सुजा अहमद मैसर साहब जो हिकिड़ो सुवालु आहे, जी उनजो जवाबु ॾेई वठां। अकॉर्डिंग टू बायोलॉजी द सेल इज़ द बेसिक यूनिट ऑफ द लिविंग बॉडी और लाइफ, कैन इट बी डिवाइडेड? त इन जे अंदरि बिल्कुलु, छाकाणि जो ख़ुदि सेल बिज़ाते ख़ुदि छाजो ठहियलु आहे। जॾहिं असीं सेल जे अंदरि वेंदासीं त उहो त ख़ुदि असांखे एटम्स जो ठहियलु मिले थो, ऐं उहो जॾहिं एटम्स जो आहे त उहो एटम जंहिंजे अंदरि मूं ज़िक्र कयो त उहो अरबे उन जे अंदरि एटम्स मौजूदु आहिनि, त उहो डिवाइड बिल्कुलु थी सघे थो। पर जॾहिं उहो डिवाइड थींदो त पोइ आया उन जे अंदरि उहो सेल बचंदो या न बचंदो। तंहिंजे करे असीं जॾहिं उनखे डिवाइड कंदासीं त उहो असांजो उहो सेल न बचंदो, उनखे असीं सेल न चवंदासीं। सेल असीं चवंदासीं तॾहिं जॾहिं उहो उन स्ट्रक्चर फॉर्म जे अंदरि मौजूदु आहे, उन निज़ाम जे उन ढांचे जे अंदरि मौजूदु आहे, तॾहिं असीं उनखे घरड़ो चवंदासीं। उहो ख़ुदि घरड़ो डिवाइड थी सघे थो। उहो फर्दर जॾहिं डिवाइड थींदो त उहो एटम्स जे अंदरि डिवाइड थी सघे थो, न फ़क़ति एटम्स जे अंदरि, पर उहो त मालिक्यूल्स जे अंदरि थींदो, ऐं मालिक्यूल्स एटम्स जे अंदरि जेके थींदा, ऐं ख़ुदि जेको एटम आहे उहो फर्दर डिवाइड थी सघे। जी नवीद साहब, तव्हां इन सवाल जो जवाबु, मुंहिंजो ख़्याल आहे त हा, इहो सुवालु प्योर साइंस जो सुवालु आहे, जेको बायोलॉजिस्ट करे सघंदा, पर हुनजो फिलोसॉफिकल पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां। नवीद साहब, तव्हां जवाबु ॾियो हुनजो। मुंहिंजी पाण इहो अंडरस्टैंडिंग आहे त सेल ख़ुदि एटम्स जो मजमूओ आहे, ऐं उहे सेल जेको आहे बुनियादी तौरु ज़िंदगीअ जो एको आहे। हिकिड़ा प्लांट सेल्स आहिनि या जेका जानवरनि जा सेल आहिनि, जंहिंखे जीव घड़ो असीं सिंधी में चवंदा आहियूं। हा, उन जी कंपोज़िशन जेकी आहे उहा एटम्स जी बुनियाद ते ठहियलु आहे। इहा साइंटिफिक त आहे, पर फिलासफिकली बि असीं उनखे ॾिसंदासीं त हिकिड़ी उन्हनि ज़िंदगीअ जे उन्हनि बुनियादी
जुज़नि मां सेल आहे, छाकाणि त गन जो जेको हिकु घड़ी वारो जानदार पहिरियों हुयो, उन खां पोइ मल्टी सेल्स जेके असीं आहियूं, जानवर ॿिया आहिनि, यानी तमामु घणा सेलनि जा ठहियल जेके हयातियात आहिनि। त उन कॉन्टेक्स्ट में असीं चई सघूं था त जेको पार्मनेंट तस्वर हुयो, उहो बि हिकिड़ो उन बीइंग जे उन एंटोलॉजिकल क्वेश्चन्स खे जेको रेस कयो शुरू में, उन सां इन तरह जो बि शइ रिलेटेड आहे त इहा काइनात हिकिड़ी वजूद आहे, उहो आहे मोनोस्टिक, हुनजो जेको कॉन्सेप्ट हुयो, जंहिंखे असीं मटीरियलिस्टिक मोनिज़म चई सघूं था। त इन कॉन्टेक्स्ट में असीं चई सघूं था त उनजो उन सां रिलेशन इन तरह जो आहे। बाक़ी बायोलॉजिकल सेल जी नेचर छा आहे, उहा त ख़ुदि हुनजी जेको आहे साख़्त जेकी आहे, उन में जीन्स बि आहिनि, जीन्स ताईं माण्हू वञी हींअर जेनेटिक इंजीनियरिंग जेकी तहक़ीक़ कई आहे, त उते वञी असीं पहुता आहियूं, ऐं सेल खे उन तरह अञा बि डिफाइन करण जी जेका गुंजाइश आहे। जी नवीद साहब, अबू इलिया साहब चए थो त दिमाग़ ऐं ज़हन जे वजूद खे थोरो खोले सम्झायो परमानेंट्स ऐं ज़हनो जी फ़लसफ़े जी रोशनी में, जो तव्हां लेट आया थोरो इनखे रिलेट पार्मनाइडस या ज़ेनो जो त दिमाग़ ऐं ज़हन जे हवाले सां को फिलासफ़ी करे कान्हे का, तव्हां जवाबु त बाक़ी फिलासफ़ी खे असीं चवंदासीं त दिमाग़ ज़हनो आहे इहो हिकिड़ो टर्मिनोलॉजी आहे, जेके दिमाग़ चवंदा त दिमाग़ या हिन दिमाग़ सही न आहे, यानी ज़हन सही न आहे, ॾिसां लफ़्ज़ आहिनि, पर मां सम्झां थो त इहो ॻाल्हि साॻी आहे जंहिंखे अंग्रेज़ी में ब्रेन चवंदा आहियूं। त ज़हन जो वजूद जेको आहे उहो ख़ुदि हिकिड़ो फिलासफ़िकली चवंदासीं त क्वालिटेटिव एस्पेक्ट ऑफ मैटर आहे, जंहिंमें शऊर आहे, इंसान जा ख़्वाब सुपना, ऐं उन में जेको लेफ्ट हेमिस्फीयर राइट हेमिस्फीयर, उन में जंहिंखे पहिरियों उनखे साइकी चयो वेंदो हुयो। साइकी का मतिलबु हुयो त उहा नफ़्सियात, पोइ अॻिते हली जुड़ी करे उहो थियो साइकी खे रूह सां जेको आहे कशिश ॾिनी वेंदी, त इंसान जो जिस्म आहे हिकिड़ो हिसो, ऐं ॿियो आहे दिमाग़। दिमाग़ जेको आहे उहो कंट्रोल करे थो। ख़ासि तौर सां डेकार्ड में जॾहिं ॾिसंदासीं त असांखे उहो मिलंदो तस्वर, ड्यूअल जो तस्वर जेको आहे, माइंड जेको आहे इनविजिबल पार्टी आहे, बॉडी इज़ जो एक्सटेंडेड माइंड। त दिमाग़ जे उन फ़लसफ़े ते डेकार्ड बि कमु कयो आहे। असीं खुले लिखी चऊं था त दिमाग़ जे अंदरि असांजो मंतक आहे, असांजो शऊर आहे, उहो सॼे कार वहिंवार हलाए थो, सोच जो महवर उहो आहे, ऐं उन जे ज़रिए ई असीं इंसान जेको आहे उनजो क्वालिटेटिव चई सघूं था मैटर जो फॉर्म आहे दिमाग़, जंहिंमें नर्वस सिस्टम आहे। नर्वस सिस्टम जे ज़रिए ई असीं शयुनि जो इदराक करियूं था, ऐं सेंसिस जेके आहिनि सोर्स ऑफ उन पहुचाइनि था ऐं ट्रांसफर कनि था, नॉलेज खे मुंतक़िल कनि था। बाक़ी हिनजो जेको आहे हिन फ़लसफ़े जे राशिद साहब, तव्हां इन सवाल जो जवाबु ॾियो, पाण डिस्कस कयोसीं रेशनलिज़म। बिल्कुलु 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 साईं नवीद जेका ॻाल्हि कई, उनखे अॻिते वधाईंदुसि त दिमाग़ खे असां वठूं था ब्रेन जी सूरत में, ऐं जॾहिं असीं उनखे मटीरियल फॉर्म जे अंदरि ॾिसण जी कोशिशि कयूं था, पोइ असीं उनखे नर्व सिस्टम जे अंदरि बि डिवाइड कंदासीं, उनखे उनजे हिसनि में न्यूरॉन्स में बि डिवाइड करण जी कोशिशि कंदासीं, उनजे मुख़्तलिफ़ पार्ट्स खे ॾिसण ऐं ऑब्ज़र्व करण जी जेका असां कोशिशि कंदासीं। पर जेको ज़हन आहे उहा उनजी फंक्शनिंग आहे, जेको उनजो अमल आहे, असीं उन अमल खे ज़हन जे अंदरि शामिलु कयूं था, जंहिंजी जेका शिकिल आहे उहा एब्स्ट्रैक्ट फॉर्म जे अंदरि मौजूदु आहे, उहा चिटी ऐं वाज़े न आहे, उहा उनजी जेका सा उहा करे उहा फंक्शन उहो उनजे अमल जो नालो आहे, जेको हिकिड़ो ब्रेन जे अंदरि थिए थो, ऐं जंहिंजा मुख़्तलिफ़ ॾाका आहिनि, जंहिंजे अंदरि असां वटि हसी ॼाण बि मौजूदु थिए थी, ॼाण छा आहे ऐं तसवुर छा आहिनि, ऐं गॾोगॾु नतीजा हासिलु करण जो जा तरीक़ेकार कीअं जेके से आहिनि, उहे सभई असांजा उन ज़हन जे अंदरि शामिलु थियनि था। जो असीं मुख़्तलिफ़ तरीक़ेकार सिखूं था, उहे तरीक़ेकार बि असांजा उन ज़हन जे अंदरि ई शामिलु थियनि था। तंहिंजे करे ज़हन जेको जी जेका ॻाल्हि ॿोल आहे, उहा उनजी फंक्शनिंग सां उनजे ॻाल्हि ॿोल थिए थी, जेको हिकिड़ो एब्स्ट्रैक्ट फॉर्म जे अंदरि अची थो वञे हलियो, तजरीदी शिकिल जे अंदरि अची थो वञे हलियो, जंहिंखे असीं उनखे विराहे नथा सघूं त हीअ हिन हिसे जे अंदरि आहे। सिटी स्कैन असीं ब्रेन जी त करे सघूं था, पर ज़हन जी नथा करे सघूं। हा, ज़हन जे मख़सूस क़िस्म जे अमल खे जा असांजे ज़हन जे कहिड़े हिसे ते अमल थियनि पिया, उनजी ज़रूरु स्कैनिंग करे सघिजे थी। त भवाए था ख्वाब अचनि था त छा थो थिए, ख़ुशी थिए थी त छा थो थिए,
ख़ौफ़ थिए थो त छा थो थिए, कंहिंजे लाइ माण्हू खे चिंता आहे त उन जे अंदरि कहिड़ो हिसो सरगर्म आहे, त उहो असीं दिमाग़ जो हिसनि खे ज़रूरु जांचे सघूं था जेको मटीरियल फॉर्म जे अंदरि आहे। अॻियो सुवाल आहे दोस्त अली हैदर जो, छा एनर्जी हमेशह मौजूदु रहंदी आहे या उनजो वजूद में ख़तमु थियण जहिड़ो हूंदो आहे? राशिद, तव्हां जवाबु ॾियो, पोइ असां नवीद साहब ॾे वेंदासीं, छो जो तव्हां एनर्जी जे हवाले सां डिस्कस करे आया आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे इहे उहे बुनियादी सुवाल आहिनि जेके इंतिहाई अहम आहिनि असांखे सम्झण जे लाइ, जिन जे लाइ फ़लसफ़े खां वधीक अॼु जी जेका साइंस आहे उन ते तमामु बहितर कमु कयो आहे। ऐं ईअं कोन्हे त असांजे निसाबनि जे अंदरि शामिलु न आहिनि, उहे असांजे निसाबनि जे अंदरि शामिलु बि आहिनि, पर कॾहिं कॾहिं शयूं घणियूं हुजण जे करे माण्हू उनखे सम्झी न आहे सघंदो, या उनखे तारीख़ी डिबेट में न हुजण जे करे उनखे सम्झी कोन सघंदो आहे। हाणे जॾहिं असीं जेका एनर्जी जी ॻाल्हि कयूं था, उहा एनर्जी त मौजूदु थिए थी, न फ़क़ति एनर्जी जेका असां उहा मौजूदु थिए थी, पर उन एनर्जी जो जेको वजूदु आहे उहो असीं छा करे, जेकर इलेक्ट्रॉन जे फॉर्म जे अंदरि चवंदासीं त उन इलेक्ट्रॉन जी जेका उमिरि आहे उहा उमिरि त 66,000 योटा थिए थी। उन योटा खे जेकर असीं वञी कंदासीं त असां उनखे ट्रिलियन मल्टी बाय ट्रिलियन वञी हिकिड़ो योटा थींदो, या उनखां बि वधीक थींदो। हाणे जेकर असीं उनखे ॻाल्हि कंदासीं, ऐं जेका इलेक्ट्रॉन आहे उहो एनर्जी जो फॉर्म आहे, उहो रोशनी में जॾहिं कन्वर्ट थिए थो त पॉज़िट्रॉन मिलण जे करे उहो ख़तमु नथो थिए, उहो त रोशन थो थी वञे हलियो। तंहिंजे करे उहो ख़तमु थियण वारे पासे में नथो वञे। असीं जेकर उन एनर्जी जे वजूद जी ॻाल्हि कंदासीं त असीं हैरत में अची वेंदासीं हलिया त हीअ जेका काइनात जंहिंजे अंदरि असीं रहूं था, जंहिंजो स्टीफन हॉकिंग जे ज़रिए सां बिग बैंग जी थ्योरी जो ज़िक्र कयो थो वञे हलियो, इन काइनात जी जेका उमिरि आहे उहा त फ़क़ति ऐं फ़क़ति 11 अरब साल आहे। ऐं उहा 11 अरब साल जेकॾहिं असीं पदम ज़रबिया पदम हिकु योटा ऐं योटा बि 66,000 योटा, एतिरी उमिरि इलेक्ट्रॉन जी आहे त माण्हू सोच में पइजी हैरान थी थो वञे त हीअ छा आहे। तंहिंजे करे जेका उनजी वजूद जी ॻाल्हि ॿोलाए, उनजी जेका हुजण जी जेका ॻाल्हि ऐं कथ लॻाई वई आहे, उहा साइंसी कथ करण जी कोशिशि कई वई आहे, उहा एतिरी कई वई आहे। नवीद साहब, तव्हां थोरो हिन सवाल जी रोशनी विझो, हिन सवाल जे हवाले सां एनर्जी मौजूदु रहंदी आहे या उनजो वजूद में ख़तमु थियण जहिड़ो हूंदो आहे? तमामु बुनियादी सुवालु आहे, ऐं इनखे सम्झण लाइ पहिरियों त वजूद जेको आहे उहो छा आहे। असीं जेकॾहिं पार्मेनिड्स खे ॾिसंदासीं त हू चए थो वजूद ते का बि शइ लागू नथी करे सघिजे ज़माने जी, त वजूद आहे, हुयो या हूंदो। वजूद जो मतिलबु आहे त वजूद इज़नेस। हाणे वजूद जॾहिं आहे त उन में का बि हरकत कान्हे का बि उन में शुरूआति कान्हे का बि उन में उनजी पुॼाणी कान्हे का। जेकर असीं इहे लफ़्ज़ या इहे तसवर उन ते लागू कंदासीं त इहो वजूद सां जस्टिस कोन थींदी, इहो वजूद न आहे। पर जॾहिं असीं इन खां थोरो हटी करे अरिस्टोटल जे कॉन्टेक्स्ट में ॾिसंदासीं त अरस्तू चवे थो त वजूद या जेको मैटर आहे, जेको एक्ज़िस्टेंस आहे, उनजी बुनियादी ख़ासियत चुरपुर आहे, हरकत आहे। हाणे हरकत जंहिंखे असीं चऊं था त उहा कहिड़ी ख़ूबी आहे, उन में चुरपुर हरकत एनर्जी आहे। छाकाणि त जॾहिं असीं मॉडर्न फिलासफ़ी में अचूं था त स्पेंसर जेको हर्बर्ट स्पेंसर तमामु वॾो कमु कयो, उन चयो त फ़लसफ़े जो हुजणु छा आहे, या फ़लसफ़ी छा खे चइजे थो, या फ़लसफ़े जो असुलु कमु कहिड़ो आहे। उन चयो त फ़लसफ़े जो हिकिड़ो 3 शयूं आहिनि जेके जन मां हीअ काइनात जुड़ी रास थी आहे, उन्हनि जी ॼाण खे सम्झणु फ़लसफ़ो आहे। उहो आहे मादो, हरकत ऐं उनजी जेको आहे उनजे अंदरि तवानाई। 3 जेके शयूं आहिनि, इहे 3 जुज़ा जेके आहिनि, उन्हनि मां हीअ काइनात जुड़ी रास थी आहे। त इन कॉन्टेक्स्ट में असीं चवंदासीं त एनर्जी इज़ अ फॉर्म ऑफ मैटर। एनर्जी हिकिड़ी शिकिल आहे मादे जी, ऐं ख़ुदि एनर्जी बि हिकिड़ी जेको आहे तवानाई जंहिंखे चऊं था, उहा ख़ुदि मैटर आहे। उहा शिकिल बदिलाए सघे थी, उहा कन्वर्ट थी सघे थी ॿी जाइ ते, पर ख़तमु थी सघे। तंहिं करे काइनात जो हुजण जो जेको सुवालु आहे, या जेको मसइलो बुनियादी तौर पार्मेनिड्स जे दौर में हल कयो वियो, उहो हुयो वजूद। त उहो ऑन्टोलॉजिकल क्वेश्चन ऐं मेटाफिज़िकल क्वेश्चन जेको हुयो, उन जे कॉन्टेक्स्ट में असीं चई सघूं था एनर्जी हमेशह मौजूदु रहंदी। काइनात जो हुजण या वजूद जे हुजण जो जेको सुवालु आहे, उन सां एनर्जी जो बुनियादी तौर लाॻो कोई आहे, उहा ख़तमु थी सघे।
रोशनी आहे, रोशनी त जेको आहे असां खपंदी जे काइनात सॼी में हमागीर जेकी काइनात आहे उन में रोशनी रवाने जी शिकिल आहे मैटर जी। मैटर पंहिंजे मुख़्तलिफ़ फॉर्म्स में मुख़्तलिफ़ जेको आहे शिकिलनि में उहो एनर्जी जे सूरत में आहे। ऐं काइनात जो हुजण जो जेको एलान वाइटल जेको तस्वर आहे या लाइफ जेको तस्वर आहे, ड्राइव फोर्स या लाइफ फोर्स जेको काइनात में आहे या उहो जो तस्वर जेको आहे उहो एनर्जी जे कॉन्टेक्स्ट में असां साइंटिफिकली चई सघूं था। ॿियो सुवाल आहे राशिद साहब। नवीद साहब, तव्हां मूं केर बि जवाबु ॾियणु पसंदि करे। जेकॾहिं शयूं तब्दील थियनि पियूं, तव्हां शुरू में इहो ॻाल्हि डिस्कस कई आहे, थियनि पियूं त उन्हनि जूं मानाऊं बि तब्दील थींदियूं, त पोइ वजूद जो हुजण या न हुजण जो अमल लगातार कीअं थींदो? तब्दीली वारे फ़लसफ़े जे हवाले सां आहे। बिल्कुलु। हाणे वजूद जे हवाले सां जेको इहो सुवालु आहे, इहो हिकिड़ी जेका शइ आहे उहा त परमानेंटस जेका एज़नेस जी कई, जंहिंजी न जेका असां पुॼाणी आहे न उनजी शुरूआति आहे, उनजो जेको ज़िक्र हो, पर उहे शयूं उते दारो फ़क़ति उते न रुकिजी बीठियूं आहिनि। ख़ुदि असां वजूद खे सम्झण जी बि कोशिशि कई आहे। हाणे जेकॾहिं आउं पंहिंजो मिसाल पाण वठां त आउं पंहिंजे पाण खे ॾहाकनि खां सम्झां थो, जॾहिं खां मूंखे सम्झ आई आहे ऐं माइटनि मूंखे ॿुधायो त मुंहिंजो नालो राशिद आहे। आउं पंहिंजे पाण खे राशिद ऐं आउं सां सुञाणा थो। आउं आहियां, आउं कंहिं पथर जे वजूद ते बहस जे बजाए सम्झां थो त इन ते शइ खे सम्झण जी कोशिशि कई। मुंहिंजे जिस्म जेको मुख़्तलिफ़ घरड़नि जो ठहियलु आहे, छा मुंहिंजे उन्हनि 40, 45, 45 सालनि में उहे जेके जिस्म जा घरड़ा आहिनि उहे साॻिया आहिनि? मुंहिंजे हॾनि जा घरड़ा उहे साॻिया आहिनि? मुंहिंजे अखियुनि जा उहे घरड़ा साॻिया आहिनि? मुंहिंजे ज़ुबान जा उहे घरड़ा साॻिया आहिनि? मुंहिंजे दिमाग़ जा घरड़ा उहे साॻिया आहिनि? हाणे जॾहिं असीं इन ते ईंदासीं त पोइ त ख़बर पवंदी त जेको हीउ अमल आहे उहो त तब्दील थींदो रहे थो। जॾहिं उहो तब्दील थींदो रहे थो ऐं मुंहिंजे जिस्म जे अंदरि हर शइ तब्दील थींदी थी रहे, त पोइ आउं छा आहियां, जंहिंखे आउं चवां थो। हिन काइनात खे बि त आउं सम्झण जी कोशिशि कयां थो, वजूद खे बि आउं सम्झण जी कोशिशि कयां थो। तंहिंजे करे उहो जेको बहस आहे उहो वजूद जे जिस्मानी शयुनि खां तब्दील थींदे लका जे तरफ़ अची वियो हो। ऐं उहो जेको 18वीं सदीअ जे अंदरि जेको बहस आहे उहो असांखे उन लका जे तरफ़ नज़र अचे थो, त उहो ख़ुदि जेको वजूद आहे उहो बि हिकिड़े लका जे अंदरि ई असीं उन शयुनि खे ॾिसी सघूं था। ऐं पोइ उहो वजूद पंहिंजे पाण खे कीअं तब्दील करे थो, इहे उहे सभु इंतिहाई गहरा सुवाल आहिनि जेके इन शइ सां लाॻापियल आहिनि। तंहिंजे करे वजूद जो हींअर जेको असां इब्तिदाई तौर ते जेको बहस डिस्कस कयो आहे उहो उन दौर सां लाॻापियल आहे, पर उन खां पोइ जेकॾहिं असीं ॾिसंदासीं बल्कि वजूद जे हवाले सां 19 ऐं 20 सदीअ जे अंदरि जेको बहस थिया आहिनि उहे त तमामु घणा थिया आहिनि। त इहो मुंहिंजी तरीक़ो। जी नवीद साहब। वजूद जे हवाले सां जेकर असीं एक्ज़िस्टेंशलिज़म फिलासफ़ी खे ॾिसंदासीं त असांखे वधीक उहा क्लियर शइ ईंदी त वजूद जो तस्वर जेको इंसानु रखे थो, कॉग्निशन जेकी रखे थो त काइनात जी ऑब्जेक्टिव वर्ल्ड जी जेकी मावराई त नाहे, पर असांजे ख़ुदि जेको आहे सेंसुअल वर्ल्ड सां रिलेटेड आहे। असीं हिन दुनिया जे बारे में ॼाण रखूं था, इहो इंसान जो जॉब आहे। दिस इज द जॉब ऑफ मैन। ही इज़ रेशनली कंसेप्चुअली इंस्टिंक्टिवली जेको आहे हिन काइनात जी जेका तस्वर रखे थो ऐं न सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सुञाणे थो, पर हिन काइनात खे सुञाणण जो बि सॼो ज़िमेवारी जेकी आहे उहा इंसान जी आहे। ऐं हेडेगरियन टर्मिनोलॉजी फिलासफ़ी में ॾिसंदासीं त हेडेगर चयो थो त इंसान जो वजूद ख़ुदि रिश्तनि में आहे। यानी इंसानु समाज में रहे थो, हिक ॿिए सां रिश्ता रखे थो, तालुक रखे थो। उन तालुक जी बुनियाद ते ई इंसान जे हुअण जो जेको आहे उहा अहमियत आहे, उनजी मीनिंग आहे ऐं उहो ऑथेंटिक लाइफ तॾहिं गुज़ारे थो जॾहिं हू पंहिंजो पाण खे बि सुञाणे थो ऐं उन खां पोइ हिन दुनिया ऑब्जेक्टिव वर्ल्ड में उनखे उनजो इदराक बि रखे थो। वण आहिनि, जबल आहिनि, उहे बि वजूद रखनि था, पर उन्हनि उहे ख़ुदा जे बारे में, काइनात जे बारे में उन्हनि वटि को बि तसवर कोन्हे को, उन वटि को बि इदराक कोन्हे को। इहो माण्हू आहे जेको हिन दुनिया जो पंहिंजे बारे में इदराक रखे थो। त मीनिंग जी जेको ख़्यालु आहे त वजूद जी माना
तब्दीली जॾहिं थिए थी उहा तब्दीली कहिड़ी आहे? उहा तब्दीली त इंसान जे ज़हन जे अंदरि जॾहिं तब्दीली अचे थी, समाज में जॾहिं का तब्दीली अचे थी त उन जूं मुख़्तलिफ़ मानाऊं थियनि थियूं, मुख़्तलिफ़ नज़रिया, मुख़्तलिफ़ तस्वर उहो इंसान जेको आहे ठाहींदो रहियो आहे। ऐं उहे तारीख़ जे अंदरि, समाज जे अंदरि उहो माण्हू जो हिसो आहे। काइनात जे बारे में बि माण्हू जा तस्वर हुया जेके शुरूअ में कचा फिका हुया, पोइ अॻिते हली करे उहे तब्दील थींदा रहिया। जीअं जीअं उहो मेच्योर थींदो वियो, तहक़ीक़ थींदी रही, त नवां तस्वर उहो काइनात जे बारे में ॾींदो रहियो। ऐं उनखे असां तहक़ीक़ जे ज़मरे में आणे सघूं था ऐं इहो चई सघूं था त बिल्कुलु वजूद जी मानाऊं मुख़्तलिफ़ थींदियूं रहनि थियूं। जीअं जीअं इंसान उहो तरक़ी करे थो, उनजो ज़हन ओसर करे थो ऐं नवां इल्म रुशनास कराए थो, त नई टर्मिनोलॉजी, नवां इस्तिलाह ठहंदा। फिज़िक्स जे अंदरि असीं जॾहिं वजूद खे डिफाइन कंदासीं त असीं एटम्स जी लैंग्वेज में, ॿोलीअ में असीं उनखे बयानु कंदासीं। जॾहिं असीं बायोलॉजी में जे हवाले सां ॾिसंदासीं त वजूद खे उन कॉन्टेक्स्ट में ॾिसंदासीं। हिकु फ़लसफ़ी जी हैसियत में असीं वजूद खे पंहिंजे कॉन्टेक्स्ट में ॾिसूं था। हिकु शाइर जी हैसियत में हीअ दुनिया असांखे मुख़्तलिफ़ नज़र अचे थी। त जीअं जीअं माण्हूअ जे सोच जा ज़ाविया, ॿोलीअ जो जेको हुनजो ताने पेचो आहे या हुनजो सोचण जो जेको मर्कज़ आहे, जीअं उहो तब्दील थिए थो या उॾां हुनजो रुख थिए थो, हिकिड़ो उहो डायमेंशन माण्हू को ॾिसे थो, उन डायमेंशन जे अंदरि ई उन दुनिया जे उन पैराडाइम में ॾिसे थो, उनखे बयानु करे थो। इन कॉन्टेक्स्ट में असीं निस्बती तौर असीं चई सघूं था त वजूद जी माना हर माण्हूअ लाइ पंहिंजी पंहिंजी आहे ऐं उहो पंहिंजे कॉन्टेक्स्ट में उनखे बयानु करे थो। हिकिड़ो रेशनल आहे माण्हू त उहो रेशनली बयानु करे थो। हिकिड़ो माण्हू मंतकी आहे त मंतकी तौर काइनात खे बयानु करे थो, जज़ियाती कानून जे ज़रिए या मुख़्तलिफ़ जेको आहे मेथड्स जे ज़रिए। त इहो मेथड ऑफ अंडरस्टैंडिंग आहे ऐं मेथड ऑफ अंडरस्टैंडिंग बि अप्लाई करे थो माण्हू। पोस्ट मॉडर्न जेके फ़लसफ़ी आहे उन पोस्ट मॉडर्न कॉन्टेक्स्ट में शयुनि खे ॾिसनि था, बयानु कनि था। जेतिरा जेतिरा नज़रिया आहिनि ओतिरा उहे नज़रिया जेके आहिनि उहे वजूद जे बारे में बि इन तरह जा कॉन्टेक्स्ट आहिनि। पर हीअ सभु हीअ जेको सुवालु आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे इहो मेटाफिज़िक्स ऐं ऑन्टोलॉजिकल क्वेश्चन आहे त उन वजूद खे पार्मेनाइडस या ज़ेनो या ख़ुदि हेराक्लिटस कीअं पियो ॾिठो ऐं उन हिकिड़े क़दीम दौर में माण्हू कीअं सोचींदो। इहा ॻाल्हि वॾी कोन्हे त हिननि खे वजूद जे बारे में या मेटाफिज़िकल कॉन्सेप्ट मिला, पर वॾी ॻाल्हि इहा आहे त उन दौर में जॾहिं अहिड़े क़िस्म जा तस्वर न हुया त हिननि माण्हुनि, हिननि ॾाहनि इहो अहिड़ो क़िस्म जो जेको आहे ख़्यालु कीअं आहे या मोनिस्टिक अप्रोच कीअं आहे, ऑन्टोलॉजिकल क्वेश्चन कीअं रेज़ कया, बीइंग जे बारे में सुवाल कहिड़ा कया, इहा तमामु वॾी अहम ॻाल्हि आहे। ऐं हायरार्की जेकी शयुनि जी हुई उन्हनि खे कीअं हिननि चैलेंज कयो, हरकत खे कीअं चैलेंज कयो। अञा ताईं बि एतिरी वॾी तरक़ी जे बावजूदि बि, साइंस जे बावजूदि बि ज़ेनो जा जेके क्लासिकल तस्वर आहिनि, जेके अरस्तू चयो त हीउ जदलियात जो जेको आहे अबो आहे। ऐं जदलियात जे असां ॾिसूं था त जदलियात में जंहिंजो वॾो कमु आहे, पहिरियों फ़लसफ़ी जेको आहे ज़ेनो आहे, उन खां पोइ कांट आहे, उन खां पोइ हेगेल आहे, उन खां पोइ ॿिया सवालनि मां सवाल जवाबनि वठनि पिया, इलाही सवाल अचनि पिया। असां कोशिशि करे कुझु ख़ासि सवाल खणंदासीं जेके तव्हांखे स्क्रीन ते असां ॾेखारियूं पिया, जेके तव्हांखे सम्झ में अचनि था त इहे सफ़ा रिलेवेंट आहिनि, उन्हनि जा जवाब ॾियो ॿियनि जा। हाणे दोस्त ज़हीर अंसारी पुछे पियो अदराक जी ज़मीन ऐं सबबु छा आहे? इदराक जी ज़मीन, इदराक जी ज़मीन छा आहे ऐं रीज़न्स छा आहे? छाकाणि त इंसान जो ज़हन जेको आहे उहो इदराक आहे। इंसान जो हवास, जेके इंसान जा 5 हवास आहिनि, these are the sources of our knowledge. We have access to the world through these senses. असांजा जेके हवास आहिनि इहो वसीलो आहे न दुनिया खे सम्झण जो, पर न रुॻो हवास, पर असांजो शऊर, असांजो ज़हन, असांजा जेका ख़्याल, असांजो जेको लॉजिकल माइंड आहे, असांजो मैथमेटिकल जेको माइंड आहे, उहो बि उन ते अप्लाई थिए थो। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त हंज सदाई होए आइन वरवाह जो, पाणी अती ही पोइ कोन्हे हो प्यार। हीउ तमामु जेको आहे कॉग्निशन जे बारे में जेको इनकशाफ थिए थो हंज खे पाणीअ ते वेठे, उहो ड्यूअलिज़म जो शिकार थींदो आहे। त हू पंहिंजो पाण खे त नथो ॾिसे, पर पाछे ते भुलिजी पए थो त इहो पाछो कंदो आहे। ऐं पोइ हली हली करे अॻिते जॾहिं हू उन लोड़ में आहे, कंटिन्यूअसली उहो ॾिसंदो रहे थो पाछे खे, पोइ हुनखे कॉग्निशन थिए थी, इदराक थिए थो। त पोइ हू लोड़ हुनखे नथी थिए, पोइ सम्झे थो, असुल में हू सम्झाए थो त हंज सदाई हो, the whose bird was a manifestation of the soul, तो गॉड आहे या बीइंग आहे, इंसान उन जो ख़ुदि जेको आहे परतब आहे, रिफ्लेक्शन आहे। ये फितरत जेकी आहे इंसान जे रूप में शऊरी सतह ते क्वालिटेटिव जेकी आहे असां ॾिसूं था, जेकी सिफ़ती हिकिड़ी हुनजो नहजत जेकी फितरत आहे उहो इंसान जे रूप में आहे, जानवर जे रूप में कोन्हे, पथरनि जे रूप में कोन्हे। पथरनि में तमामु पोइ ते आहे, अञा जीअं पोइ ते वेंदासीं कोडन स्पिन में अञा उहो घटि ते आहे। जीअं जीअं मथे वेंदासीं त अपेक्स ते असांखे इंसान मिले थो। ऐं इंसान इदराक जी ज़मीन जेकी आहे, शऊर जी, इल्म जी, ॾाहप जी, काइनात जे मुतलिक़ जेके सुवाल उथारिया, इंसान ई उथारिया। हिन जो जेकी कॉग्निशन आहे, काइनात जी जेकी ॼाण आहे,
काइनात जे बारे में जेको काइनात खे डिफाइन करे थो, ॾिसे थो, वाइसे थो पंहिंजो पाण खे ऐं ॿाहिरी दुनिया खे. is a subjective being and the world is a objective known object. knowing subject माण्हू knowing subject आहे. तंहिंजे करे असीं इदराक जी ज़मीन इंसान खे थी सघूं था, जंहिं नज़रिया ठाहिया आहिनि, जंहिं फ़िक्र ॾिना आहिनि, जंहिं फ़लसफ़ा ठाहिया आहिनि. त ऐं उन जा सबब कहिड़ा आहिनि? सबब त इंसान जहिड़ो जीअं शऊर थींदो वियो, इंसान ऑब्जेक्टिव वर्ल्ड सां मारूरी दुनिया सां लाॻापो थींदो रहियो ऐं उनजे बारे में तस्वर इंसान जा ठहंदा रहिया, जुड़ंदा रहिया. इहो सिलसिलो हलंदो रहे थो, अञा हलंदो रहंदो जेसि ताईं इहा काइनात आहे, जेसि ताईं इंसान आहे. त इहे तस्वर, इहे कॉग्निशन, इल्मु जो रस्ता इहे ठहंदा रहंदा. उहो इंसान जो ज़हन उनजी ज़रूरत. हा, कुझु न ते साईं नवीद जंहिं शइ जो ज़िक्र कयो वियो राशिद उन खां साहब तव्हां हटी करे इदराक वारे मामले राशिद ते साहब तव्हां ॿ सवालनि जो जवाबु ॾियो. इदराक जो सवाल ऐं शक जो फ़लसफ़ो रियान पुछे पियो. इन ॿिन्हिनि खे गिराए करे तव्हां जवाबु ॾियो त बहितर थींदो. बिल्कुलु. हाणे पहिरीं जेको इदराक जी जेका लफ़्ज़ी माना आहे, इदराक जो कॾहिं कॾहिं असीं उनजी लफ़्ज़ी मानानि जे बजाए उनजे मां इलाही का मतिलबु कढण जी कोशिशि पिया कंदा आहियूं. इदराक कोगनीशन सुझ. हाणे उहा सुझ जेका आहे, उहा सुझ असांखे ओचितो कंहिं शइ ते सोचण जे बग़ैर बि ओचितो हासिलु थी वञे हली, जंहिंखे असीं यूरिका मूवमेंट्स जे नाले सां चऊं था. ओचितो का शइ असांजे साम्हूं अची वञे हली, हसुनि जे ज़रिए सां बि असां वटि सुझ अचे थी. कुझु मामलनि खे असां उन्हनि खे परखियूं था, जांचूं था, उन जे बारे में ॼाण असांखे मिले थी, ख़बर उन जे बारे में पवे थी. उन जे बारे में जेका सुझ पवे थी उहा अकुली दलीलनि जे ज़रिए सां बि असांखे ख़बर पवे थी. तंहिंजे करे इदराक जो जेको लफ़्ज़ु आहे उहो फ़लसफ़े जे अंदरि आगाटो तौर ते इस्तेमालु थींदो रहियो आहे कोगनीशन जे फॉर्म में. पर उन खां पोइ उहे लॉजिक जे अंदरि, उहे रीज़निंग जे अंदरि, रेशनलिज़म जे अंदरि ऐं ख़ुदि एम्प्रिसिज़म जे अंदरि उन जा पोइ इलाही का डिबेट्स जेके लफ़्ज़ तब्दील थी विया हलिया आहिनि. तंहिंजे करे ख़ुदि शऊर, तजुर्बो, हसी ॼाण, इहे मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि जेके तमामु घणा अॻिते अची चुका आहिनि, जिन उनजी विरासत जेका कई आहे. तंहिंजे करे उनजा ही थोरी शइ जेका इदराक जे हवाले सां हुई चवंदो त उनजी कयूं. ऐं पाण वटि इदराक लफ़्ज़ जो इलाही को इस्तेमालु थिए थो, ऐं जॾहिं त उन खां पोइ असां वटि इलाही का उहे लफ़्ज़ साम्हूं अची चुका आहिनि जेके उनजो सही माना में निशानदेही करे सघनि था, या असीं उनखे सही माना में उनजो अगरि इस्तेमालु कंदासीं त असीं उन्हनि खे सम्झी सघंदासीं. इदराक जे अंदरि इलाही कुझु शयूं उहे शामिलु थियनि थियूं जेके उनजी वज़ाहत जे अंदरि कोन्हनि. तजुर्बे जे ज़रिए सां जेको असांखे इदराक थिए थो उहो बि शामिलु आहे. अकुल जे ज़रिए सां जेको इदराक थिए थो उहो बि शामिलु आहे. ओचितो का शइ मूंखे कंहिं शइ जी ख़बर पइजी वई उहो बि इदराक जे अंदरि आहे. तंहिंजे करे उहो लफ़्ज़ घणनि मानाउनि में इस्तेमालु थींदड़ आहे. हाणे शक जी जेका फ़लसफ़े जी ॻाल्हि ॿोल आहे, फ़लसफ़े जी जेका शुरूआति आहे उहा थी शक सां आहे. ऐं उनखे असां हर शइ ते जेको शक आहे उहो शक कयूं था ऐं पोइ उनखे सम्झण जी कोशिशि कयूं था त इहा शइ आहे कीअं, ईअं शइ छो थी आहे. पर जॾहिं असीं शक जे ख़ुदि फ़लसफ़े जी ॻाल्हि ॿोल कयूं था त उन शक जे फ़लसफ़े जे अंदरि हाणे असां परमनाइडिस ते जॾहिं आयासीं त उनखे उन छा ते शक कयो, उन ॼाण ते शक कयो जेका ॼाण असांखे हसुनि जे ज़रिए सां मिली पए, सेंसिस जे ज़रिए सां मिली पए, उन ते हुन शक कयो. त उहा जेका ॼाण आहे उहा ॼाण त आहे, पर उन ॼाण ते असीं जेको आहे यकीन नथा करे सघूं. तंहिंजे करे जेका स्क्रिप्टिसिज़म जी ऐं शक जे फ़लसफ़े जी जेका शुरूआति थी आहे, तंहिंजे करे शक खे फ़लसफ़े खां परे करे ई नथो सघिजे. पर शक जे फ़लसफ़े जो जॾहिं ज़िक्र अचे थो त पोइ असां वटि जेका मालूमात जिन ज़रियनि सां अचे थी, असां उन ते जॾहिं शक कयूं था त पोइ असां उहो उन जंहिंजे अंदरि परमनाइडिस असांखे अचे थो ऐं उनखां पोइ जा जेके ॿिया फ़लसफ़ी आहिनि, पर उन में अहम जेको किरदारु आहे स्क्रिप्टिसिज़म जे अंदरि उहो असांखे परमनाइडिस जो नज़र अचे. ऐं मां पाण ॾिसां थो त जेको फ़लसफ़ो आहे, अफ़लातून चए थो त फिलासफ़ी इज़ चाइल्ड ऑफ वंडर. फ़लसफ़ो जेको आहे हैरत जो ॿारु आहे. जी ऐं बुनियादी तौरु फ़लसफ़ो टिनि शयुनि मां उभिरे थो. या फ़लसफ़े जो जेको ओसर आहे, या जेको मोरजण आहे, या उनजी बर्थ आहे, या इमरजेंस आहे, उहा आहे क्यूरियोसिटी, वंडर एंड डाउट. शक, तजसुस, हैरत ऐं शक. शक खां तस्दीक ताईं हूंदो आहे फ़लसफ़ो. फिलासफ़ी स्टार्ट्स फ्रॉम डाउटिंग टू सर्टेनिटी.
फ्रॉम डाउट टू सर्टेनिटी जो जेको जर्नी आहे इहा ई फ़लसफ़े जो बुनियादी सुवालनि सां लाॻापियल आहे। मिसाल, मां केरु आहियां? छा मुंहिंजे हुजण जो को जवाज़ आहे? छा मुंहिंजे वजूद जी का माना आहे? इज़ देयर एनी मीनिंग ऑफ माई लाइफ? ही फ़लसफ़े जा बुनियादी सुवाल आहिनि। ऐं जॾहिं बुनियादी सुवाल आहिनि त उहे पंहिंजो पाण ते जॾहिं शक कनि था, ख़ासि तौर असीं डेकार्ट जो फ़लसफ़े खे जेको जदीद फ़लसफ़े जो बानी आहे, फादर ऑफ मॉडर्न फिलॉसफी, उन जे फ़लसफ़े जो बुनियादी शक ते आहे फ्रॉम डाउट टू सर्टेनिटी। ही डाउटेड एवरीथिंग, ही डाउटेड हिमसेल्फ। ऐं पोइ सर्टेनिटी खां पहुतो, पोइ तस्दीक खां पहुतो त मुंहिंजो वजूद आहे, त उन हर शइ ते शक पे रखियो। हिन दुनिया ते दुनिया जूं शयूं जेके मौजूदु आहिनि, त शक जो जेको आहे उनजो लाॻापो फिलासफ़ी सां आहे। तॾहिं वरी तस्दीक कबी, चैलेंज कबो। जेके मौजूदु फिलासफ़ी आहिनि उनखे चैलेंज कबो, उनखे ललकारबो। साॻी तरह जीअं असीं पार्मेनिडेस ॾिसंदासीं त उन्हनि सभिनी फ़लसफ़नि ते तनक़ीद कई जेके उनखां अॻु जा फ़लसफ़ा मौजूदु आहे। ख़ासि तौर हेराक्लिटस जो फ़लसफ़ो तब्दीली जो ऐं शयुनि जी जेकी घणाई हुई, कसरत जेकी हुई, उन ते उन शक कयो। ज़ेनोब उन ते शक कयो। मल्टी जेके थिंग्स आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जो नॉलेज जेको आहे उहो वर्ल्ड ऑफ सेंसिस सां रिलेटेड आहे। ऐं जॾहिं त दुनिया जेकी असुली जेकी आहे, हक़ीक़ी दुनिया आहे, उहा बीइंग बि आहे। त असीं उन कॉन्टेक्स्ट में चई सघूं था त शक जो जेको आहे उहो फिलासफ़ी सां तमामु वेझो तालुक़ु आहे। वॾी महिरबानी राशिद साहब। सवाल काफ़ी आहिनि, ॻाल्हियूं काफ़ी आहिनि जेके फ़लसफ़े जे हवाले सां कजनि त टाइम थोरो थिए थो। असां 2 घंटा मुसलसल ज़रे घटि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। राशिद साहब ऐं नवीद साहब असांखे सवालनि जो जवाबु ॾींदा रहिया ऐं काफ़ी शयूं असांखे डिस्कस हेठि आयूं ऐं काफ़ी फ़लसफ़ी ऐं उन्हनि जे जेके फ़लसफ़ा हुया उहे बि असांजे डिस्कस हेठि आया ऐं काफ़ी तब्दीली जे हवाले सां ऐं वजूद जे बहस जे हवाले सां खोड़ नयूं ॻाल्हियूं ऐं इहो फ़लसफ़ो खणी करे इमरान ख़ान जी तब्दीली ते घटि में घटि तव्हां अप्लाई कोन कंदो, पर तव्हां ज़हन ऐं फ़िकिर ऐं फ़लसफ़े जे तब्दीली जे हवाले सां शयुनि खे खणी वेंदव ऐं पोइ सोचण जे तरफ़ असां वठी वेंदासीं त फ़लसफ़ो आहे छा ऐं तब्दीली कहिड़ी थींदी आहे, तब्दीली जी रफ़्तार कहिड़ी हुजणु खपे। उहा तीर वारी तब्दीली हुजे, मोटरसाइकिल वारी तब्दीली, साइकिल वारी, कार वारी या पैदल माण्हू वारी तब्दीली हुजे। मूंखे यकीन आहे त इहे सॼियूं शयूं वरी पढ़ंदासीं। जी राशिद साहब, तव्हां कुझु चवणु चाहियो पिया? न, बिल्कुलु मूंखे इहे जेका तव्हां ॻाल्हि कई त तब्दीली जेका आहे उहा थोरी तब्दीली जेका सा घटि में घटि थींदी। इमरान वारी ऐं हर चौथे 5 साल का तब्दीली असांजे साम्हूं अची थी वञे हली, उन तब्दीलीअ खां पाण अची करे कुझु ॿियनि तब्दीलियुनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं सम्झंदासीं हक़ीक़ी तब्दीली कहिड़ी आहे। ऐं गॾोगॾु जेकॾहिं परमनाइट उन्हनि खे तनाज़ुर में ॾिसी सघूं था थी। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं परमनाइटिस खे ॾिसंदासीं त असांखे त बिल्कुलु उनजो फ़लसफ़ो निज नबार सही थो नज़र अचे त हिते त तब्दीली त का बि कान्हे, शइ त साॻी हले थी, रुॻो चहिरा मटिजनि था, इज़नेसी नज़र अचे थी। ऐं ख़ुशूसन जेको हिते असीं ॾिसूं था त हिकिड़ो ॿियो आयो, ॻाल्हि साॻी जी साॻी जेका आहे उहा असांजी नज़र, तंहिंजे करे उहा इज़नेसी हले थी। ऐं परमनाइटिस अॼु खां 24 सदियूं ॻाल्हि करे वियो। हाणे असीं तंहिंजे करे अॼु डिबेट ऐं बहस वेठा कयूं उनखे सम्झूं त असीं हिननि तब्दीलियुनि खे सम्झी सघूं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां दुरुस्त फरमायो। इहे ई ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे सोचण ते मजबूर कनि थियूं। असांखे सोचणु बि खपे त इहे जेके तब्दीलियूं असां ॾिसंदा पिया अचूं, ॿुधंदा पिया अचूं ऐं इहे सॼियूं तजुर्बो पिया कयूं ऐं तब्दीलियूं, ऐं असांखे इहे वॾा ॾाहा ॿुधाए पिया विया उहा तब्दीली किथे आहे, हीअ तब्दीली किथे आहे ऐं असां कहिड़ी रफ़्तार में हलूं पिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां जॾहिं किताबनि जी तरफ़ रुख कंदासीं, सोचण जी तरफ़ रुख कंदासीं ऐं सोचण जी तरफ़ हलंदासीं त असांखे नयूं शयूं ऐं नवां ज़ाविया मिलंदा ऐं उनखां पोइ असां हिननि शयुनि खे तजुज़ो करे एनालाइज़ करे सघंदासीं। सवाल काफ़ी आहिनि, मां थोराइतो आहियां राशिद दाऊदपुरे साहिब जो ऐं नवीद संदीलो साहिब जेतोणीकि लेट आयो, पर पोइ बि वॾी महिरबानी नवीद साहिब तव्हां वरी बि आयो। असां अॻे सेशन में उमेद आहे त असां सभु गॾिजी हूंदासीं। हिन दफ़े थोरो बिजली जो मसइलो थी वियो, टाइम जो मसइलो थी वियो, शेड्यूल असांजो अॻिते पोइते थी वियो। असां वरी कंहिं सेशन में तव्हां सां गॾु थींदासीं ऐं जेके ॿुधंदड़, ॾिसंदड़, कमेंट कंदड़ ऐं एप्रिशिएट करण वारा असांजा दोस्त वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी जो असां सां गॾु रहिया, असां साथ ॾिनो ऐं इहो सिलसिलो असांजो जारी रहंदो। मां तव्हां सभिनी खां इजाज़त वठंदुसि। इन उमेद सां त अॻे दफ़े असां वरी गॾु थींदासीं बग़ैर कंहिं रुकावट जे, बग़ैर कंहिं डिस्टर्बेंस जे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जीअं सिंध, जीअं लतीफ़।